औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। तमाम तारीफ़ूं उन रब पाक लाइ जंहिं असां सभिनी खे पैदा कयो ऐं असां सभिनी खे खोड़ सारियूं नेमतूं ॾिनियूं ऐं उन्हनि नेमतुनि मां ही ख़ूबसूरत बख़्शिश जो महीनो माहे रमज़ान बि ॾिनो, जंहिंमें ख़ुदा फ़रमाए थो त ए बंदो अचो मूंखां माफ़ी वठो, ए बंदो अचो मां तव्हां ते रहमत नाज़िल कयां ऐं तव्हांखे मग़फ़िरत बि ॾियां। तौबा कयो, सचे दिलि सां तौबा कयो ऐं उन गुनाहनि खां तौबा कयो जंहिंजे लाइ मां तव्हांखे चवां थो त अची मूंखां माफ़ी घुरो ऐं उन गुनाह खे ॿीहर वर्जाइण खां ख़बरदार थी वञो। पर असीं इंसान गाफ़िल आहियूं। हिन महीने में खोड़ सारा ॾींहं, बाबरकत ॾींहं, अफ़ज़ल ॾींहं, अफ़ज़ल रातूं बि मिलनि थियूं ऐं अॼु जंहिं ॾींहं जो असीं ज़िक्र कयूं था, जंहिं हस्ती जो अॼु असीं ज़िक्र करणु वञी रहिया आहियूं, शेर ख़ुदा रसूल जो पंहिंजो भाउ ऐं उन्हनि जो सोट, उन्हनि जो दामाद मौला अली अलैहिस्सलाम शेर ख़ुदा मुश्किल कुशा, जंहिंजी अॼु ज़रबत जी राति हुई। 19 रमज़ान ते पहिरीं 19 रमज़ान जी लानत उन मलऊन ते जंहिं असांजे मौला अली अलैहिस्सलाम जन खे ज़रबत जो वार कयो, ज़रबत हईं ऐं उन्हनि खे ज़ख़्मी कयो ऐं एतिरो ज़ख़्मी कयो जो कूफ़े जी मस्जिद में आवाज़ अचणु लॻा। जॾहिं चवंदा आहिनि त मौला अली अलैहिस्सलाम जन मस्जिद में वञण जो उन्हनि इशारो ॾिनो ऐं हुननि फ़रमायो त मां मस्जिद में वञा थो। सभ खां पहिरीं त चवनि था त उन्हनि जो दामन मुबारक घर में कंहिं शइ में अटकंदो आहे ऐं अटकी पियो ऐं को इशारो जीअं कंहिं इंसान खे मिले त तव्हां न वञो। जॾहिं मौला अली अलैहिस्सलाम जन उहो दामन पंहिंजो छॾाए ॿाहिरि निकिरंदा आहिनि त ॾिसंदा आहिनि त घिटीअ में बदकूं, जंहिंखे काज़ बि असीं चऊं था, उहे मौला अली अलैहिस्सलाम जन जो दामन मुबारक झलींदियूं आहिनि ऐं तेज़ आवाज़ूं कढंदियूं आहिनि, तेज़ रड़ियूं कंदियूं आहिनि त जीअं रोकंदियूं हुजनि त मौला तव्हां मस्जिद में न वञो। पर ग़ैबी इल्मु रखंदड़ नूर, जंहिं नूर खे इहा ख़बर हुजे त अॼु मुंहिंजी शहादत आहे ऐं उहो शहादत नोश फ़रमाइण लाइ कीअं न वेंदा मस्जिद में। मौला अली अलैहिस्सलाम जन जा क़दम मुबारक न रुकिया ऐं हू मस्जिद में आया ऐं ग़ैबी इल्मु रखंदड़ मौला अली अलैहिस्सलाम जन खे पहिरियां ई ख़बर हुई त अॼु मुंहिंजी ज़रबत जी राति आहे ऐं मस्जिद में कहिड़ो मलऊन मुंहिंजो इंतज़ारु करे रहियो आहे। लानत हुजे इब्ने मुलज़िम ते, जेको हिकु तॾे में वेठियल हो, मस्जिद में लिकल हो पंहिंजी ज़हरीली तलवार सां। जॾहिं मौला अली अलैहिस्सलाम जन मस्जिद में दाख़िल थींदा आहिनि, मस्जिद कूफ़ा में अचण सां ई चवंदा आहिनि त कंहिंखे जीअं ठोकर हणी उथारिबो आहे, इब्ने मुलज़िम मलऊन खे ईअं उथारनि था त उथ, जंहिं कम सां आयो आहीं उहो कमु कर। सुभान अल्लाह। जिन खे पंहिंजे मौत जी ख़बर हुजे, जिन खे पंहिंजे शहादत जी ख़बर हुजे, उन्हनि जे लाइ असांजा लफ़्ज़ कुझु बि न आहिनि। असीं उन्हनि जे लाइ का फ़ज़ीलत, का शइ बयानु करे ई नथा सघूं। उन्हनि जी फ़ज़ीलत, उन्हनि जो रुतबो, उन्हनि जूं ॻाल्हियूं अफ़ज़ल आला आहिनि, पर पोइ बि असीं हर दफ़ा ॿुधाइण लाइ कोशिशि कंदा आहियूं त असांखे उहे लफ़्ज़ मिलनि, उहे सहेड़े असीं लफ़्ज़ अवाम ताईं पहुचायूं, ॿारनि ताईं नॉलेज ॾियूं त मौला अली अलैहिस्सलाम जन जी जेकी ज़रबत वारी राति आहे, उनखे ज़रबत वारी राति चयो छो वेंदो आहे। 3 खां 4 ॾींहं चवनि था त इब्ने मुलज़िम लानती उहा तलवार ज़हर में ॿोड़े रखी त जीअं हूअ पूरी तरह ज़हरीली थी वञे। ऐं जॾहिं मौला अली अलैहिस्सलाम जन उन्हनि खे ठोकर हणनि था ऐं सभिनी खे ख़बर आहे मौला अली अलैहिस्सलाम शेर ख़ुदा, उन्हनि खे केरु हाराए सघे थो, कॾहिं बि न कोई तसवुर ई नथो करे सघे जिन हेॾियूं जंगियूं फ़तह कयूं। फ़ातह ख़ैबर, फ़ातह बदर, फ़ातह खंदक ऐं खोड़ सारियूं ॿियूं जंगियूं जेके असांखे मिलनि थियूं ऐं जेके तलवार बाज़ी में एतिरा महान हुआ, जिन जी तलवार जॾहिं टुटी वञे थी जंग जे मैदान में त तलवार ज़ुल्फ़िकार अलाह पाक ॾिए थो, इन खां वधीक शान कंहिंजी थी सघे। अल्लाहु अकबर। जॾहिं माण्हू रस्तनि ते ॾिसनि पिया त अली काॾां ईंदो ऐं अची करे ख़बर पवे थी त अली आसमान खां अचे थो, त इन खां वधीक शान ऐं अफ़ज़लियत कंहिंजी हूंदी। वरी वधीक इन खां शान इहा त जेको नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो भाउ हुजे, सौट हुजे ऐं दामाद बि हुजे,
इमामत बि इन घर में, रिसालत बि इन घर में, नबूवत बि इन घर में, यानी कि ही घर अफ़ज़ल अफ़ज़ल। ऐं जॾहिं ठोकर हणी चवनि था त उते जे कम सां आयो आहीं उहो कमु पूरो कर, यानी कि दुश्मन जेको लिकियलु आहे उनखे चवनि था पंहिंजो कमु पूरो कर। ऐं जॾहिं मौला अली अलैहिस्सलाम जन सजदो कनि था, अल्लाहु अकबर, उन में जॾहिं ज़रबत लॻे थी, छो त मौला अली अलैहिस्सलाम खे कोई बि हाराए न सघियो। ऐं जॾहिं हू ख़ुदा जी दरबार में बीहंदा हुआ त चवंदा आहिनि त मोमबतीअ खां बि वधीक सॉफ्ट थी वेंदा, पिघलजी वेंदा हुआ। ख़ुदा जे रहमो करम खे एतिरो पाण खे ॿाॾाईंदा हुआ त मूंखे रहमो करम ख़ुदा पंहिंजो ॾे नवाज़े, ख़बर न पवंदी आहे। उन वक़्तु मौला ते वार कयो वियो, ज़रबत हई वई, ईअं जीअं क़ुर ॿ हथ थी वञे। अॼु उन हस्ती जो असीं ज़िक्र कंदासीं, जंहिंजे लाइ असीं दावत ॾिनी आहे पंहिंजे प्रोग्राम में। बहितरीनु असां वटि अॼु स्कॉलर मौजूदु आहिनि। अॼु ज़रबत मौला अली अलैहिस्सलाम जन ते ॻाल्हाईंदा मुफ़्ती मोहम्मद हसनैन साहब। अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो? ठीकु आहियो? ऐं असां वटि बहितरीनु नात ख़्वान मौजूदु आहिनि, मोहम्मद हुसैन कादरी साहब। अस्सलाम वालेकुम। फिरदौस सलीम साहिबा मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम। ऐं असां वटि शाहीन फिरदौस बि मौजूदु आहिनि। फरीदा सलीम जी, फरीदा सलीम बि असां सां गॾु मौजूदु आहिनि। ऐं असीं खोड़ सारियूं नातूं ॿुधंदासीं, नात ख़्वान आहिनि असां सां गॾु। शुरूआति में छो न असीं मोहम्मद हुसैन कादरी साहिब जन खे रिक्वेस्ट कयूं त असांखे कुझु पढ़ी ॿुधाइनि, त असीं बाद में शुरूआति कंदासीं। बिस्मिल्लाह। कशफ तुझा बे जमालेही सल्लो अलैहि व आलेही सल्लो अलैहि व आलेही सल्लो अलैहि व आलेही। और जिसे चाहा दर पे बुला लिया, जिसे चाहा दर पे बुला लिया, जिसे चाहा अपना बना लिया, जिसे चाहा हज पे बुला लिया, जिसे चाहा दर पे बुला लिया, जिसे चाहा लाख बुरा सही मगर से है मेरा वास्ता, मैं बुरों से लाख बुरा सही जी, मैं बुरों से लाख बुरा सही मगर उनसे है मेरा वास्ता। मेरी लाज रखना मेरे खुदा, मेरी लाज रखना मेरे खुदा, ये तेरे हबीब की बात है, बलागल उलाबे कमाले ही कशफ दो जाबे जमाले ही हसनत जमीओ खिसाले ही। माशाअल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। बहितरीन तव्हां नात असांखे ॿुधाई। नाज़रीन, रहमत रमज़ान प्रोग्राम तव्हां ॾिसी रहिया आहियो लाइव आवाज़ टीवी ते। असांजा स्पॉन्सर आहिनि तलो कुकिंग ऑयल, हमदर्द रूह अफ़ज़ा, टपाल मेज़बान जश्न जमालो, आई लाइफ बॉय शैम्पू। नाज़रीन, अॼु ज़रबत मौला अली अलैहिस्सलाम जन जो ज़िक्र हली रहियो आहे। मुफ़्ती मोहम्मद हसनैन साहब छा चवंदा इन हवाले सां? माशाअल्लाह, अॼु अहिड़ी रात आहे कि मौला कानात मुश्किल कुशा शेर अली
उन्हनि जी तमामु ज़िंदगी जे हवाले सां असां कई फ़ज़ीलतूं उन्हनि जी सीरत सां कई अहिड़ा वाक़ियात उन्हनि जी पूरी ज़िंदगी में असां जॾहिं बि ॾिठो आहे त जॾहिं बि उन्हनि तलवार खईं आहे त इस्लाम जी बुलंदी लाइ तलवार खयूं ऐं अहले बैत इस्लाम जी हिफ़ाज़त नामूस जे लाइ पाण तलवार खयूं। लेकिन उहो ई अॼु रमज़ान जी 19वीं शब आहे सम्झो ज़रबत अली मौला अली। सभु खां पहिरियों ज़रबत अली असां चवंदा आहियूं अरबी जो लफ़्ज़ आहे ज़रबत कंहिंजे मथां वार करण खे ज़रबत चइबो आहे। त हज़रत मौला अली जंहिं महिल कूफ़ा में सुबुह फजर जी नमाज़ जे लाइ वञनि था उते उन बदबख़्त शख़्स जंहिंजो नालो अब्दुर्रहमान बिन मुलजिम आहे उन मौलाए काइनात जे मथां वार कयो। हिकिड़ी ॻाल्हि हिते मां ज़रूरु कंदुमि कि असां मौलाए हुसैन जो त सजदे जो ज़िक्र कंदा आहियूं कि करबला में मौलाए हुसैन जो सजदो, लेकिन इमाम हसन जी ॻाल्हि मां ज़रूरु कंदुमि कि उन्हनि जो सजदो असांखे विसरी वेंदो आहे कि मौलाए अली दौरान नमाज़ जंहिं महिल उन्हनि जे मथां वार कयो अब्दुर्रहमान बिन मुलजिम मलऊन शख़्स पाण जंहिं महिल ज़ख़्मी थी पिया त जंहिं महिल नमाज़ जे दौरान ई ज़ख़्मी थिया त पोयों इमाम हसन नमाज़ में हुया पाण अॻिते वधिया आहिनि ऐं नमाज़ मुकमल कई अथऊं। ॿियो सजदो जेको नमाज़ जो मुकमल कयो हज़रत इमाम हसन कयो आहे। असां इहा ॻाल्हि असां अक्सर कंदा ई न आहियूं, लेकिन ॾिसो कि अब्दुर्रहमान बिन मुलजिम जंहिं महिल वार कयो मौला अली जे मथां त नमाज़ में सजदे में ज़ख़्मी थी पिया पाण त नमाज़ जो जेको ॿियो सजदो नमाज़ मुकमल करण जे लाइ नमाज़ मुकमल करणी आहे उन नमाज़ मुकमल करण जे लाइ इमाम हसन पोइ बीठा हुया त पाण अॻिते वधी नमाज़ कंटिन्यू कयूं। जेके ॿिया सफ़ में मौजूदु आहे उन्हनि उन अब्दुर्रहमान बिन मुलजिम खे पकतो ऐं जंहिं महिल मारण लॻा त उते बि मौला शेर ख़ुदा उन्हनि खे मना कयो कि इन खे मारियो न, सिर्फ़ु इन जे करे कि अॼु मुंहिंजी शहादत जो ॾींहुं आहे, अॼु मुंहिंजे मथां वार थियो आहे कि पाण दुआ कंदा हुया जीअं अंबिया ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहले बैत चवंदा हुआ कि या अल्लाह असांजी जेका मौत हुजे उहा शहादत वारी। शहादत जो एतिरो रुतबो आहे पाण खां ख़बर आहे कि जंहिं महिल शहादत जेको शहीद थींदो आहे जो रत जो फुड़ो अञा ज़मीन ते किरंदो ई न आहे अल्लाह ताला पहिरीं हुनखे जन्नत में दाख़िल करे छॾींदो। त इहा वॾी सआदत जी ॻाल्हि आहे कि मौला अली करम अल्लाह वजहुल करीम पाण ज़रबत खां हिकिड़े ॾींहुं बाद में पाण वरी वफ़ात कयूं 21 रमज़ानुल मुबारक। त ज़रबत ऐं पाण मौला अली जीअं मां पाण इंट्रो में बि ॾसियो कि हज़रत मौला अली खे एतिरी बि ख़बर हुई कि बाज़ार मां कहिड़े दुकान मां कहिड़ी जॻह तां तलवार मुंहिंजे लाइ ख़रीद कई वई आहे, कहिड़ी जॻह तां ज़हर ख़रीद कयो वियो आहे ऐं शख़्स कहिड़ो आहे। ऐं पाण अव्हांखे इहा बि ख़बर हुजे कि जंहिं राति ज़रबत लॻी आहे उन खां पहिरीं राति पाण उन ॾे मानी बि मोकिली अथऊं कि हिकिड़ो शख़्स आयो आहे जेको हिते मस्जिद में अची रहियो आहे, मुंहिंजी शहादत लाइ अची मूंखे शहीद कंदो। पाण उन ॾे मानी बि मोकिली अथऊं ताकी मानी वानी खाराए। सिर्फ़ु माण्हुनि खे ॾसियऊं इन जे करे छो जो उन्हनि जी पंहिंजी तमन्ना इहे कि असां पाण अल्लाह तबारक व ताला जी राह में शहीद थी वञूं। त शहादत जो रुतबो एतिरो आहे कि ख़बर हूंदे बि पाण उन खे माण्हुनि खे ॾसियऊं न, साहबा खे ॿियनि खे पंहिंजे दोस्तनि खे कि भई इन खे पहिरियों पकिड़ो। त मां इहो चवंदुमि कि असां जेतिरो बि ज़िक्र कयूं जीअं पाण इंट्रो में ॿुधायो त असां ज़िक्र हर साल कंदा आहियूं उन्हनि रातुनि जो अहिड़े ॾींहंनि जो। उन्हनि जो ज़िक्र असां पंहिंजी ज़ुबान सां छा कंदासीं, बल्कि उन्हनि जो ज़िक्र असां पाण ज़ुबान सां करें असां पाण ख़ुशि नसीब आहियूं कि उन्हनि जो ज़िक्र असां कंदा आहियूं। असांजो पंहिंजो ज़िक्र बुलंद थींदो आहे उन्हनि हस्तियुनि जो ज़िक्र करण सां। सुभान अल्लाह। मुफ्ती मोहम्मद हसनैन साहब बेहतरीन तमामु ॻाल्हियूं कयूं। नाज़िन वठूं था नंढड़ो ब्रेक, केॾांहुं न वञो, वरी वापसि था अचो। रहमत रमज़ान प्रोग्राम में हिकु ॿीहर तव्हांखे भलीकार कयां थी। असांजे प्रोग्राम जा स्पॉन्सर आहिनि तलो कुकिंग ऑयल, हमदर्द रूह अफ़ज़ा, टपाल मेज़बान जश्न जमालो ऐं लाइफ बॉय शैम्पू। अमा तलो में पचाए असांखे सेहतमंद बणाए। तलो ते आहे माहिरुनि खे गुज़िरियल 70 सालनि खां भरोसो जेको पचाए खाधे खे बणाए थो मज़ेदार ऐं सेहतमंद। 70 सालनि खां तलो ॾींदो पियो अचे ग़िज़ाइत सां भरपूर खाधा। ऐं मुंहिंजो रमज़ान जो दस्तरख़्वान त तलो खां बिना आहे ई अधूरो। सो तलो में पचायो त जीअं तव्हांजा ॿार बि चवनि अमा तलो में पचाए असांखे सेहतमंद बणाए। ऐं हाणे असीं फरीदा सलीम साहिबा खां रिक्वेस्ट कंदासीं त असांखे कुझु पढ़ी ॿुधाइनि। बिस्मिल्लाह करें आप। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मद। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मद वाला सय्यदना अली सय्यदतना फातिमा व सय्यदतना ज़ैनब व सय्यदना हसन व
व सैयदना हुसैन वाला आलिहि व साहबिहि व बारिक वसल्लम व बारिक वसल्लम अल्लाहुम्मा सल्ली अला सैयदना व मौलाना मोहम्मद। प्यारे नबी की ज़ात पर रब का दुरूद है, सरकार दो जहान पर, सरकार दो जहान पर हम सब का दुरूद है, सरकार दो जहान पर हम सब का दुरूद है। अल्लाहुम्मा सल्ली अला सैयदना व मौलाना मोहम्मद। अल्लाहुम्मा सल्ली अला सैयदना व मौलाना मोहम्मद वाला सैयदना अली यो सैयदतना फातिमा व सैयदतना ज़ैनब व सैयदना हसन व सैयदना हुसैन वाला आलिहि व साहबिहि व बारिक वसल्लम व बारिक वसल्लम। अल्लाह के शेर है दरे करार पर दुरूद, अल्लाह के शेर है दरे करार पर दुरूद। हज़रत हसन हुसैन के, हज़रत हसन हुसैन के किरदार पर दुरूद, हज़रत हसन हुसैन के किरदार पर दुरूद। अल्लाहुम्मा सल्ली अला सैयदना व मौलाना मोहम्मद। अल्लाहुम्मा सल्ली अला सैयदना व मौलाना मोहम्मद वाला सैयदना अली यो सैयदतना फातिमा व सैयदतना ज़ैनब व सैयदना हसन व सैयदना हुसैन वाला आलिहि व साहबिहि व बारिक वसल्लम व बारिक वसल्लम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाहुम्मा सल्ली अला मोहम्मद वाले मोहम्मद। माशाअल्लाह सुभान अल्लाह। ऐं जॾहिं मौला अली अलैहिस्सलाम जन खे ज़रूरत लॻी त हिकिड़ो ई मुफ़्ती हसनैन साहब तव्हांखे चवंदमि त उहो जुमिलो चयो हुयो, रब्बे काबा जी कसम मां कामयाब थी वियमि, यानी कि फुज़्तु व रब्बिल काबा जी, फुज़्तु व रब्बिल काबा, रब्बे काबा जी कसम मां कामयाब थी वियमि, यानी कि शहादत मिली, कामयाबी मिली। जी छा चवंदा शहादत, यानी कि केॾो अफ़ज़ल रुतबो आहे। मतलब इहो ॾिसो क़ुरान मजीद में अल्लाह तबारक व तआला पाण फरमाइनि था कि 4 उहे माण्हू आहिनि जेके कामयाब आहिनि अल्लाह ताला जी तरफ़ों। जी अल्लाह तबारक व तआला क़ुरान में इरशाद तो फरमाए, जीअं असां दुआ कंदा आहियूं कि इहदिना सिरातल मुस्तक़ीम, कि भई असांखे सिधो रस्तो ॾेखार। त अल्लाह ताला इन आयत जो जेको जवाबु आहे उहो अॻिते चौथे पारे में लिखियो आहे, मिनन नबियीन व सिद्दीकीन व शुहदा व सालिहीन। 4 माण्हू अल्लाह ताला अहिड़ा ॿुधाया आहिनि जेके दुनिया में बि कामयाब आहिनि ऐं आख़िरत में बि कामयाब आहिनि। हिकु नंबर पहिरियों अंबिया जी व सिद्दीकीन जेके दुनिया जे अंदरि सचा आहिनि। पाण नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पाण ज़ात ॾिसंदा आहियूं कि पाण जंहिं महिल ऐलान नबूवत फरमाए त सभ खां पहिरियों छा चयूं कि सुफ़ा हुनजे पहाड़ी ते, कोई सफ़ा जी पहाड़ी ते बीह पाण छा चयूं कि अगरि मां चवां कि हिन पहाड़ी जो पोयूं केरु अचे थो ऐं असांजे मथां हमिलो कंदो त अव्हां छा था चओ? हुननि चयो कि अव्हांजी 40 साल या ज़िंदगी असांजे साम्हूं आहे, त अव्हां त कॾहिं कूड़ ॻाल्हायो ई न आहे, अव्हां सादिक़ ऐं अमीन आहियो। अमीन आहे जी। त पाण फरमायूं कि उन जी इबादत कयो, हिकु अल्लाह जी जंहिंजी मां इबादत कंदो आहियां। त पाण नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पूरी ज़िंदगी सादिक़ ऐं अमीन। त ऐं उन खां अलावा जेके अहले बैत आहिनि उन्हनि जी बि ज़िंदगी ॾिसो। अॼु असां हिकिड़ो आम
मसलो हूंदो आहे कि अगरि कंहिं शख़्स जे मथां ज़कात फ़र्ज़ु आहे जी त ज़कात ॾींदो आहे, त अगरि केरु ॿियो सवाली अची वञे चवंदो भई मां पंहिंजी ज़कात ॾेई छॾी आहे, जी मतिलबु अगरि ज़कात अदा करे छॾी आहे त बसि हाणे मां फ्री आहियां। पर उहो ई ॾिसो कि अहले बैत जो घरानो आहे, अगरि 2 मानियूं आहिनि, साहिल अची थो वञे त हिकिड़ी पाण था रखनि, हिकिड़ी उन खां थी वञे, अगरि डायरेक्ट उन खां बाद ॿियो अची थो वञे पाण ॿी मानी बि खणी उन खां ॾेई था छॾनि। उन्हनि जे मथां त कॾहिं ज़कात फ़र्ज़ ई कान्हे फ़र्ज़ ई थियल, नाहे जी जेको अचे थो। मायशा फरमाईंदा आहिनि कि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि दिरहम आया तक़रीबन 1 लख दिरहम हिकिड़े ई ॾींहं में, ऐं पाण हज़रत अम्मा ख़दीजा शाम ताईं वरी उहो ख़ैरात बि करे छॾिया। पाण चयूं कि भई सुबुह जेका रक़म आई कारी जे मां त ग़रीबनि में विराए छॾी। त अहले बैत असांखे इहो सेखारनि था कि माल जमा करिणो ई न आहे, उनजी वजह छा आहे, जेको बि साहिल अचे थो पाण उनखे फ़ौरन सां ॾेई था छॾनि। जीअं मौला अली ऐं हज़रत अम्मा फ़ातिमा, ॾिसो कि चकी जी महिल पीसे थी हज़रत अम्मा फ़ातिमा ऐं हथ में छाला थी था वञनि त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾे वञनि थियूं, चवनि थियूं कि अगरि मूंखे केरु मां रखां नौकरानी जेका मुंहिंजो कमु कराए, छो जो हथ वग़ैरह मुंहिंजा इलाही ज़ख़्मी थिया आहिनि, छो जो घर जो कमु करणु ॾाढो ॾुखियो थियो आहे। त पाण छा था फरमाइनि, अंबिया जा सरदार आहिनि, पंहिंजी बेटी जे पंहिंजी धीउ जे लाइ जेको सो कंहिंखे रखी नथा सघनि गुलाम खे, लेकिन पाण छा फरमाए, ए फ़ातिमा मां तोखे का अहिड़ी शइ न ॾसियां जंहिंमें तूं दुनिया में बि कामयाबु थी वञे ऐं आख़िरत में बि। हर नमाज़ खां बाद जेका असां तस्बीह पढ़ंदा आहियूं, सुभान अल्लाह, अल्हम्दुलिल्लाह, अल्लाहु अकबर, 33 मरतबा ऐं 34 मरतबा, इहा तस्बीह फ़ातिमा आहे जेका नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत फ़ातिमा खे ॾिनो कि तूं इहा अगरि पढ़ंदे त तुंहिंजूं तकलीफ़ूं दुनिया में बि ख़तमु थी वेंदियूं ऐं आख़िरत में बि अल्लाह ताला इन जो अजर ॾींदो। इहा जेको असां पढ़ंदा आहियूं नमाज़ खां बाद इहा फ़ातिमा तस्बीह। त अहले बैत ऐं मौला अली जो एतिरो शान आहे कि पाण ॾिसो कि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा था फरमाइनि कि मन कुंतु मौलाहु फहाज़ा अली मौला, कि जंहिंजो मां मौला उनजो अली मौला आहे। ऐं पाण इन वाक़े खे ॾिसो कि जंहिं महिल हिजरत करे मदीना पहुचनि था त अंसार ऐं मुहाजिरीन जे पाण जे विच में पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुआहिदो था तय कनि, जंहिंखे मीसाक इहो मवाख़ात मदीना चइबो आहे। अंसार ऐं मुहाजिरीन खे पाण में भाव कनि था, तक़सीम थिए थी विरासत वग़ैरह सभिनी में हिसो। ऐं मौला अली जंहिं महिल अचनि था ॾिठूं कि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभिनी खे भाव करे छॾियो आहे ऐं भाईचारो क़ाइमु करे छॾियो आहे। त पाण थोरो अफ़सुरदा थिया कि मां अकेलो बचो आहियां, मां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुछऊंसि, ए अली तोखे छा थियो आहे, छा जे लाइ परेशान आहे? चए मौला कि अव्हां त अंबिया जा सरदार आहियो, सभिनी खे मुहाजिरीन जेके हिजरत करे आया आहिनि सभिनी खे अंसार जो अव्हां भाईचारो क़ाइमु करे ऐं ॿाहिरि कयो आहे, लेकिन मां अली काॾे वञा? त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा फरमाए, ए अली तूं परेशान थो थिए, मां मुस्तफ़ा आहियां, असां पाण में ॿाहिरि आहियूं। उहे उन्हनि जी हस्ती आहे कि अगरि उन्हनि जो असां ज़िक्र कयूं था त मौला असांजो शान बुलंद करे थो मुआशिरे में। अॼु उहो चवंदा आहिनि कि अहिड़नि हस्तियुनि जो जेको असां ज़िक्र कंदा आहियूं, इहा बि बसि रब ताला जी तौफ़ीक़ आहे कि असांखे इहा हिमत ॾिनी कि असां उन्हनि जे बारे में चंद लफ़्ज़ ॻाल्हाए था सघूं। ऐं उमेदु आहे कि अल्लाह तबारक व ताला आईंदा बि अहिड़नि हस्तियुनि जो असांजे ज़बान अक़दस में ज़िक्र कंदो रहे ताकि असांजो पंहिंजो ज़िक्र बुलंद हुजे, असांजो ज़िक्र बि बुलंद थिए ऐं असांजा ख़ुदा शायदि इन हस्तियुनि जे वास्ते ई असांजा गुनाह बि माफ़ फरमाए। असां वटि इहो ई वसीलो आहे, इहो ही दर आहे जंहिंजो वसीलो ॾेई असीं ख़ुदा खां घुरंदा आहियूं। जी, हम आपसे नात सुनना चाहेंगे, बिस्मिल्लाह करें, हमें कोई नात सुना दें, दो मिस्टेक। सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मदिन सल्ले अला हबीबिना सल्ले अला मुहम्मदिन। क्या बताऊं कि क्या मदीना है, क्या बताऊं कि क्या मदीना है, मेरा मुद्दा मदीना है, क्या बताऊं कि क्या मदीना है,
बताऊं कि क्या मदीना है, क्या बताऊं कि क्या मदीना है, मेरा मुद्दा मदीना है, मेरा मुद्दा मदीना है। दुनिया वाले तो दर्द देते हैं, दुनिया वाले तो दर्द देते हैं, दर्द दिल की दुआ मदीना है, दर्द दिल की दुआ मदीना है, क्या बताऊं कि क्या मदीना है। और उठ कर जाऊं कहाँ मदीने से, उठ के जाऊं कहाँ मदीने से, क्या कोई दूसरा मदीना है, क्या कोई दूसरा मदीना है, क्या बताऊं कि क्या मदीना है, मेरा मुद्दा मदीना है। माशाअल्लाह, सुभान अल्लाह। नाज़रीन, नंढो ब्रेक था वठूं, केॾा न वञो, वरी वापसि था अचो रहमत रमज़ान प्रोग्राम में। रहमत रमज़ान प्रोग्राम में तव्हांखे भली कार कयां थी। असांजे प्रोग्राम जा स्पॉन्सर आहिनि तलो कुकिंग ऑयल, हमदर्द रूह अफ़ज़ा, टपाल मेज़बान जशन जमालो ऐं लाइफ बॉय शैम्पू। लाइफ बॉय शैम्पू वारनि खे बणाईंदो आहे घाटो ऐं मज़बूत। लाइफ बॉय शैम्पू ॿारनि लाइ बि मुफ़ीद आहे ऐं इन में खोड़ सारा फ्लेवर्स बि मौजूदु आहिनि। सो लाइफ बॉय शैम्पू इस्तेमालु कयो ऐं पंहिंजे वारनि खे घाटो ऐं मज़बूत बणायो। मुफ्ती हसनैन साहब, जीअं ॻाल्हि ॿोल हले पई मौला अली अलैहिस्सलाम जी, मौला अली अलैहिस्सलाम जन अगरि चाहिनि हा त इब्ने मुलजिम मलऊन खे मारे न पिया सघनि, जिन हेॾियूं जंगियूं फतह कयूं आहिनि, फातिह ख़ैबर आहिनि, फातिह बदर आहिनि, फातिह खंदक बि आहिनि, छा चवंदा? मौला कायनात जी मिसाल ग़ज़वा बदर 17 रमज़ानुल मुबारक ते तज़किरो थी चुको आहे। अवां पाण ॾिसो कि 70 कुफ़ार शहीद वासिल जहन्नम थिया आहिनि बदर में। घणा? 70 मां 36 रुआ कुफ़ार खे हज़रत अली अकेले मारियो आहे ग़ज़वा बदर जे अंदरि। वरी ग़ज़वा खंदक जे ॾिसो कि अब्दुर्रहमान अब्द वुद जंहिंमहिल खंदक पार करे अचनि था त मुसलमाननि जे मथां हैबत आहे। अब्दुर्रहमान अब्द वुद उहा जेको 200 माण्हुनि सां एट ए टाइम अकेलो विढ़ंदो आहे, पहलवान हुयो मक्का जो। जंहिंमहिल उहे अची खंदक पार करे अची मुसलमान खे ललकारनि था त उन टाइम छा था चवनि, तव्हांखे ख़बर आहे कि मां केरु आहियां? अब्दुर्रहमान अब्द वुद मुंहिंजो नालो आहे। त मौला अली पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इजाज़त वठी चवनि था कि मां जंग जे लाइ वञा। जंहिंमें पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इजाज़त ॾिनो त अली चवनि था तोखे ख़बर आहे कि मुंहिंजी माउ मुंहिंजो नालो छा रखियो आहे? छा रखियो आहे? मुंहिंजो नालो मुंहिंजी माउ हैदर रखियो आहे। हैदर। ऐं मां इहो बि ॻाल्हि ॿुधाईंदुसि कि हैदर जेको लफ़्ज़ आहे उनजी मां थोरी वज़ाहत कंदुमि अरबी में कि जेको हैदर आहे न उनजो मतिलबु हूंदो आहे शेर, शींहं। त कुझु अरबी में नाला आहिनि जेके शींहं जे मुख़्तलिफ़ सिचुएशन जे हिसाब सां नाला रखंदा आहिनि। ग़ज़रफ़न बि शींहं खे चइबो आहे, अब्बास बि शींहं खे चइबो आहे, असद बि शींहं खे चइबो आहे, हैदर बि शींहं खे चइबो आहे। हाणे फ़र्क़ु छा आहे? ग़ज़नफ़र उन शींहं खे चइबो आहे जेको पंहिंजे शिकार खे नज़र में रखनि कि इन खे हाणे शिकार करिणो आहे, उनखे चइबो आहे ग़ज़नफ़र। सही। अब्बास उनखे चइबो आहे कि जंहिंमहिल शिकार खे ॾिसी शींहं ऐं उनजे पोयूं भॼी जंहिंमहिल जंप हणी उनखे पकड़ींदा आहिनि उनखे चइबो आहे अब्बास। ऐं असद उन शींहं खे चइबो आहे कि शिकार खे पकड़ी जंहिंमहिल पंहिंजे हथ में विकोड़े
मज़बूत कंदो आहे उनखे चइबो आहे असद। ऐं हैदर उनखे चइबो आहे जंहिं महिल शेर पंहिंजे शिकार खे पकड़े चीरी फाड़े छॾे। सुभान अल्लाह। अब्दुर्रहमान अब्दे वो जंहिं महिल आया ऐं ललकारियो हज़रत अली खे कि पहिरियों वार कर। हज़रत अली चयसि न पहिरियों तूं वार कर। वार कंदे ई हज़रत अली उन वार हटाए जंहिं पहिरियों वार कई त अब्दुर्रहमान जंहिं महिल सर मां तलवार मौला अली हयईंसि 2 टुकड़ा थी किरी पियो। ॿिए वार जो मतिलबु कि टाइम ई न मिलियसि, हिकिड़ी वार सां मौला अली ॿिया 2 टुकड़ा करे ऐं उनखे वासिले जहन्नम करे। उहो मौला अली बसि मां पहिरीं ॻाल्हि उहा चवंदुमि कि जेका शहादत जो रुतबो आहे मौला अली खे बसि उहो वजूद रखिणो हो कि मूंखे मौला शहादत ॾे उन जे करे। न त पाण पहिरें ॾींहुं हिकु जॾहिं उन ख़बर आहे निशानी न पिया करे छॾनि इहो शख़्स आयो आहे जेको मस्जिद में हिकिड़ो ॾींहुं पहिरियों अची रहियो आहे ऐं अजनबी माण्हू आहे, हिन इलाइक़े जो बि न आहे, ॿाहिरियों आयो आहे, अची हिते रहियो आहे हिकिड़ी राति, वरी हिते सुतो बि आहे। पाण उनखे फजर नमाज़ खां पढ़ाइण खां पहिरियों अकेलो वञनि। पाण हिते असां पाण दुनिया में ॾिसंदो आहे कि अगरि कंहिंखे थोरी सी थ्रेट मिले कि कंहिं बि शइ जी उहो पंहिंजो गार्ड बि रखंदो आहे, 2-3 माण्हुनि खे बि ॾिसंदो आहे, प्रोटोकॉल वधाईंदो आहे, पुलिस खे ॾसींदो आहे। एतिरी वॾी शख़्सियत का के माण्हू खे न पिया ॾसी सघनि। मौला काइनात एतिरा माण्हू पंहिंजे साहिबज़ादा इमाम हसन खे न पिया ॾसे सघनि। इहो ई शख़्स आहे। पाण पहिरियों वञी उनखे ठोकर हणी उथारनि बि था कि जो तूं पंहिंजो कमु करणु आयो आहे मौला अली बि अॼु उन में राज़ियत मूंखे शहीद कर। वाह 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 सुभान अल्लाह। अच्छा ग़ज़वा खंदक जी तव्हां ॻाल्हि कई, उन में शायदि चवनि था त मौला अली अलैहिस्सलाम जी उमिरि मुबारक या 13 या 14 साल तक़रीबन चवनि था त नंढा हुया। इन खां पोइ ग़ज़वा बदर में अञा थोरो उमिरि में तक़ाज़ो थियो उन्हनि जो। न पहिरियों जेका ग़ज़वा खंदक में मौला अली जी उमिरि थोरी काफ़ी हुई, लेकिन ग़ज़वा बदर में उमिरि पहिरियों खां छो जो ग़ज़वा बदर पहिरीं हिजरी में ठही आहे, ग़ज़वा खंदक जेका आहे सा उहा 5 हिजरी में ठही आहे, तो उन में पोइ 5 सालनि जो इज़ाफ़ो थियो आहे। लेकिन बहादुरी जेका आहे न बहादुरी उहा त मौला अली जे अंदरि मतिलबु ख़तमु आहे। ऐं ग़ज़वा बदर में बि ॾिसो जंहिं महिल आम्हूं साम्हूं कुफ़ार थियनि था त उन में छा था चवनि कि अंसार मूं केर बि न ईंदो, असां कुरैशी आहियूं, मुंहिंजे मुक़ाबले में साम्हूं अव्हां कुरैशी मोकिलियो। त कुरैशी जे मुक़ाबले में ग़ज़वा बदर में अमीर हमज़ा आया आहिनि, मौला अली आया आहिनि, हज़रत अबू उबैदा आया आहिनि, उहे अची वहणु शुरू कयो। होॾो उतबा आयो आहे, शेबा आयो आहे, उहे अची वहणु शुरू कयो आहे। उन बि मौला अली उतबा खे पहिरियों मारे हज़रत अबू उबैदा जेके मुक़ाबले में हुआ वरी उनखे बि हज़रत अली क़तल कयो। पोइ वरी लश्कर जे हिसाब सां जंग थिए। उहो ई ॾिसो लश्कर आहे कि 313 जो सिर्फ़ु ईमान जी कुवत आहे, साहिब ईमान। हज़रत ख़ालिद बिन वलीद चवंदा हुया न जंहिं महिल जंग थी साम्हूं 20,000 जो लश्कर हुयो, हेॾो 20 माण्हू हुया सिर्फ़ु मुस्लमान। त पाण चयूं कि 40 मुस्लमान हुया त पहिरियों 20 खे मोकिलियो, 20 पोइ हुन चयो 20,000 सां 20 ॼणा कीअं विढ़ंदा। तव्हांखे ख़बर न आहे कि जेको काफ़िर हुजे भली 1000 हुजे उहो मुर्दा जी मानंद हूंदो आहे, ऐं ईमान वारो हिकिड़ो बि 1000 जे मथां भारी हूंदो आहे। त पहिरियों 20 खे मोकिलियूं, वरी पोइ बाद में 20 खे मोकिलियूं। उन्हनि 40 मुजाहिदनि 20,000 जे लश्कर खे शिकस्त दी सिर्फ़ु ईमान जी कुवत सां। अॼु असां में बसि इन जी कमी आहे कि असांखे साम्हूं का शइ ईंदी आहे त असांजे अंदरि ईमान आहे, असां कमज़ोर थियूं। अॼु बि अगरि ईमान मुस्लमाननि जे अंदरि हुजे त केॾी कुवत छो न हुजे साम्हूं, यकीन अल्लाह ताला जे मथां हुजे, तवक्कल हुजे त अॼु बि बदर वांगुरु फ़रिश्ता नाज़िल थी था सघनि मदद नुसरत जी। वाह बेहतरीन तव्हां ॻाल्हि कई मुफ़्ती हसनैन साहब। हुसैन साहब हाणे तव्हांखे रिक्वेस्ट आहे एॾे ख़ूबसूरत ॻाल्हि ते ख़ूबसूरत नात थी वञे त वाह वाह थी वेंदी। बिस्मिल्लाह। हैदर हैदर बोल हरदम हैदर हैदर बोल, हैदर हैदर बोल हरदम हैदर हैदर बोल। मौला अली आ सखी सदाई, मौला अली आ सखी सदाई भरे छड़ी दई झो। हैदर हैदर बोल हरदम हैदर हैदर बोल, हैदर हैदर बोल हरदम हैदर हैदर बोल। मौला अली आ सखी सदाई, मौला अली आ सखी सदाई भरे छड़ी दई झोल। हैदर हैदर बोल हरदम हैदर हैदर बोल। हैदरिया यूं हैदरी रहबो, हैदर जा गुबदार असा, हैदर जा गुबदार असा। हैदरिया यूं
गैदरी रहबो हैदरी आयूं गैदरी रहबो हैदर जा खुबदार असां हैदर जा खुबदार असां पंज तन पाक सा प्यारे असां जो पंज तन पाक सा प्यारे असां जो पंज तन दर पैनार असां पंज तन दर पैनार असां सैयद जी हूं सामू डाणा सैयद जी हूं सामू डाणा दोन मुनकिर कोल हैदर हैदर बोल हरदम हैदर हैदर बोल हैदर हैदर बोल हरदम हैदर हैदर बोल मौला अली जे दरवाजे ते जो भी साहिल ई दुआ जो भी साहिल ई दुआ मौला अली जे मौला अली जे मौला अली जे दरवाजे ते जो भी साहिल ई दुआ जो भी साहिल ई दुआ जो रोई दो वीदड़ कसम खुदा जो रोई दो वीदड़ मोटी खिल दो वीदो आ मोटी खिल दो वीदो पर जन के मिली खैरात अली खां जन के मिली खैरात अली खां जन के मिली खैरात अली खां थी दोन बेदर रोल हैदर हैदर बोल हरदम हैदर हैदर बोल हैदर हैदर बोल हरदम हैदर हैदर बोल मौला अली या सखी सदाई मौला अली आ सकी सदाई भरे चढ़ी गई झोल हैदर हैदर बोल हरदम हैदर हैदर बोल माशाअल्लाह सुभान अल्लाह हैदर हैदर बोल ऐं जॾहिं बि मौला अली अलैहिस्सलाम जो नालो अचे थो त इहा बि ज़िक्र इबादत आहे ऐं जॾहिं रमज़ानुल मुबारक में असीं ज़िक्र कयूं था त इहा अञा वधीक अफ़ज़ल इबादत आहे अली अली चवण वारो कॾहिं बि डिॼणो न हूंदो इन अवां जेका ॻाल्हि कई न अली जो तज़किरो बि इबादत आहे जी अली जो चहिरो इबादत नबी आहे करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण फरमायो कि अन नज़रु अला अली वजहिन इबादा अज़िक्रु अलीइन इबादा कि मौला अली जो ज़िक्र करण भी इबादत आहे पाण जे चेहरे मुबारक खे ॾिसण भी इबादत आहे मां हिकिड़ी ते ॻाल्हि ॿुधाईंदुमि कि सहाबा किराम फरमाईंदा आहिनि कि असांखे अगरि मजमे जे अंदरि ख़बर न हुजे कि मुनाफ़िक़ केरु आहे तो पाण सां फरमाए कि अली जो तज़किरो कंदा कयो अली जो तज़किरो कई ॾिस मुंहुं ॾिसो न मनहूस शक्ल अगरि उन जी थी वई आहे कि सम्झो कि इहो मुनाफ़िक़ शख़्स आहे छो जो मुनाफ़िक़ शख़्स खे मौला अली जो तज़किरो बिल्कुलु न आहे वणंदो अॼु बि दुनिया में काथे अगरि ॾिसणो हुजे कि मौला अली जो चाहण वारो आहे या न आहे मौला अली जो नालो वठंदो पाण ई ख़बर पवंदी बिल्कुलु तव्हां वाह जी ॻाल्हि कई इहो त अॼुकल्ह जो वाक़ई में अॼु बि इहो फार्मूलो आज़मायल आहे ऐं खोड़ सारा माण्हू चवंदा आहिनि त अलीअ जो ज़िक्र कयो पोइ ॾिसो त कंहिंजा मुंहं बिगड़जनि था ऐं कंहिंजे चहिरे ते मुस्कुराहट अचे थी अली अली करण वारो कॾहिं बि कंहिं शइ खां नथो डिॼे उन्हनि जी शुजात उन्हनि जो किरदारु ॾिसो अगरि ऐं अली करण वारो जो डिॼणो हुजे त पोइ छा फ़र्क़ु बिल्कुलु बसि असांखे इहो ई ॾसियो आहे न अहले बैत सां मोहबत तव्हांखे छा अहले बैत जी मोहबत ई असांखे सेखारींदी आहे कि अव्हां पंहिंजी ज़िंदगी कीअं गुज़ारणी आहे माण्हुनि सां कीअं हुस्न सलूक करिणो आहे अहले बैत जो ॾिसो कि माण्हुनि सां कीअं सलूक हूंदो अगरि उन्हनि माण्हुनि जिन्हनि तकलीफ़ूं ॾिनियूं बि आहिनि उन्हनि सां बि उन्हनि जो ॾिसो कि सलूक कहिड़ो आहे अॼु असांजे मुआशिरे जी आहे कि अव्हांखे केरु हिकिड़ी रुॻो छिड़ बि ॾियो त असां उन जे मारण ते पवंदा आहियूं लेकिन उन्हनि जी सीरत जिन्हनि जो अॼु असां तज़किरो कयूं था वेठे उन्हनि जो तज़किरो ॾिसूं उन्हनि जी सीरत पढ़ूं कि पाण ॾिसो कि जंग में जंहिंमहिल मौला अली तलवार खणी काफ़िर खे हेठि अचे थो ॾिसे थो कि हाणे मौला अली मथां हाणे मां कुझु बि नथो करे सघां त नऊज़ बिल्ला गुस्ताखी कनि था कि उहो मौला अली जे मथां सम्झो कि थूक उछलनि था पाण उनखे तलवार बिल्कुलु मथां अची वरी पाण तलवार छॾनि कि उथी आहीं मां तोखे आज़ादु कयो सिर्फ़ु छाजे करे कि पहिरियों जेको तलवार हलायां पियो मां उहो अल्लाह ताला जे करे पियो हलायां उन जी जिहाद में वियुमि लेकिन अॼु मुंहिंजी सिर्फ़ु गुस्ताखी करे त मुंहिंजी तलवार जे विच में कोई ईअं न चए कि अली पंहिंजे गुस्से जे अंदरि फलां शख़्स खे मारियो आहे पाण उनखे छॾे मतिलबु पंहिंजी अज़मत ॾिसो सिर्फ़ु अल्लाह जी ख़ातिर तलवार हलायूं पंहिंजी ज़ात जी ख़ातिर कंहिंखे बि
न मारियूं ऐं अॼु असांजो पंहिंजो किरदारु ॾिसूं कि छा आहे। बिल्कुलु तव्हां सही चयो मुफ़्ती हसनैन साहिब, हिन ते त ॻाल्हाइणो पवंदो त असांजो पंहिंजो किरदारु छा आहे। नाज़रीन, नंढिड़ो ब्रेक वठंदासीं, वापसि अची करे ॻाल्हियूं करणियूं आहिनि, नातो ॿुधणियूं आहिनि। नंढिड़े ब्रेक खां पोइ रहमत रमज़ान प्रोग्राम में वापसि था अचूं। नाज़रीन, रहमत रमज़ान प्रोग्राम में तव्हांखे भलीकार कयां थी। असांजे प्रोग्राम जा स्पॉन्सर आहिनि तलो कुकिंग ऑयल, हमदर्द रूह अफ़ज़ा, टपाल मेज़बान जश्न जमालो ऐं लाइफ बॉय शैम्पू। टपाल मेज़बान लाइ चयो वञे थो त टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि आहे। टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत ऐं एतिरो बहितरीनु आहे जो हर ढुक में तव्हांखे मिले थो मज़ो। टपाल मेज़बान प्रीमियम क्वालिटी हुजण सबबि सिंध जी सभ खां वधीक पसंदि कई वेंदड़ चांहि आहे। टपाल मेज़बान खां सवाइ मुंहिंजो रमज़ान जो दस्तरख़्वान बि आहे अधूरो, सो तव्हां बि पीओ, ॿियनि खे बि पीआरियो। टपाल मेज़बान। नाज़रीन, असीं हाणे फरीदा सलीम साहिबा खे रिक्वेस्ट कंदासीं त असांखे नात ॿुधाइनि। बिस्मिल्लाह करें। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हर सू सदाए हैदरी या अली 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 जानम फिदाए हैदरी या अली अली अली। तू मोहम्मद मेरा दिल तो सीना अली, हक की मंजिल का वाहिद करीना अली, दीन इस्लाम का है नगीना अली। मेरे जीने का वाहिद करीना अली, अली मौला अली। हर सू सदाए हैदरी या अली 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 जानम फिदाए हैदरी या अली अली अली। हर सू सदाए हैदरी या अली अली अली। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, माशाअल्लाह। मुफ़्ती हसनैन साहब जी ॻाल्हि हले पई सखावत जी, किरदार जी। असांखे हिन घराणे खां खोड़ सारा सबक़ मिलनि था। जीअं तव्हां बि ॿुधायो त इब्न मुल्जिम लांती जॾहिं लिकल हो मस्जिद में त मौला अली अलैहिस्सलाम जन मानी मोकिली ऐं ज़रबत खां पोइ वरी हुकुम ॾियारायूं त हिनखे शरबत पीआरियो छो त कातिल जो गलो ख़ुश्क थी वेंदो आहे। जी हाँ, बिल्कुलु। अॼु असांखे छा सबक़ मिले थो दुनिया में? ॾिसो कि असांखे मौला अली जी सीरत ऐं उन्हनि जे शहज़ादनि जी सीरत सां इहो ई मिले थो कि केरु अव्हांखे अगरि दुनियावी तौर ते तकलीफ़ पहुचाए बि त असां सिर्फ़ु उन्हनि जो बदिलो सिर्फ़ु अल्लाह जी रज़ा जी ख़ातिर वठी था सघूं, पंहिंजी ज़ात जे लाइ न। अॼु असांजे मुआशिरे जी इहा नाइल्मी आहे कि अहिड़ियूं हस्तियुनि जो ज़िक्र असां ॿुधंदा बि आहियूं, पढ़ंदा आहियूं, लेकिन हुते अमल न आहियूं कंदा। मौला अली ऐं इमाम हसन जो ॾिसो सखावत जी असां ॻाल्हि कयूं कि इमाम हसन जो दस्तरख़्वान मशहूरु आहे सखावत जे हवाले से कि पाण रोज़ाना जी बुनियाद ते जंहिंमहिल साइल ईंदा हुआ उनखे जेसिताईं कुझु अता न कंदा तेसिताईं पाण दस्तरख़्वान ते न वेंदा हुआ। त अहले बैत जो तो वतीरो इहो रहियो आहे कि बग़ैर साइल जे हू घर में मानी खाइणु पसंदि न कंदा। मतिलबु जेसीं ताईं केरु साइल सवाल ई अचे न ऐं उनजे सवाल खे पूरो कयो न। अव्हां छा था ॾिसो कि हिकिड़ो शख़्स आहे, वाक़ियो मिलंदो आहे कि उहो चवंदो आहे कि मां हे घर आहिनि उन्हनि मां सवाल करणु वेंदो आहियां शयूं वठण जे लाइ, लेकिन मां कॾहिं बि उन्हनि मां ख़ाली न आहियां मोटंदो। लेकिन पाण इमाम हसन इमाम हुसैन जन फरमाइनि था कि हज़रत अली जो दरवाज़ो आहे, अगरि उन अली जे दरवाज़े ते केरु ईंदो आहे हिकु दफ़ा
वठी मोटंदो आहे साए में जंहिंमहिल मोटंदो आहे त दुनिया जे कंहिं दरवाज़े ते वरी वापसि न आहे वेंदो, लेकिन उहे उन्हनि जो हस्तियूं आहिनि, उहे उन्हनि जा असांखे सीरत में अहिड़ा अहिड़ा वाक़िया मिलंदा आहिनि कि अवां उन्हनि जी सखावत ते क़ुर पाण गवाही ॾिनी आहे कि उन जेके मौला इमाम हसन इमाम हुसैन सखावत मतिलबु पाण नंढा ई आहिनि त उन्हनि वटि बि केरु अचणु सवाल ईंदो आहे त पाण उन्हनि खे वापसि न आहिनि मोकिलिया, बल्कि दरवाज़े ते बिहारे अम्मा फातिमा ॾे वेंदा आहिनि कि सवाली आयो आहे, इन सवाली जो सवाल मुकमल कयो, पोइ सवाली वापसि वेंदो। मतिलबु अहिड़ा शहज़ादा जेके जवाननि जा सरदार आहिनि, हज़रत अम्मा फातिमा जंहिं औरतुनि मतिलबु जंहिंमहिल पूरे रूए ज़मीन ते अम्मा फातिमा खां अफ़ज़ल तरीन केरु ख़ातून हिन दुनिया में मौजूदु न हुई, ऐं पाण आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण फरमायूं कि हज़रत फातिमा जन्नत जे औरतुनि जी सरदार आहे, उन जा शहज़ादा नौजवान जेके जन्नत में नौजवान वेंदा उन्हनि जा सरदार आहिनि, उन्हनि जा नाना अंबिया जा सरदार आहिनि। सुभान अल्लाह। त मौला अली उन सैयदुल अंबिया जा दामाद आहिनि, ऐं उहे मौला अली जेके अखि खोलनि था त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी झोली मुबारक में जंहिंमहिल विलादत थी आहे काबे में, विलादत खां बाद में अखियूं नथा खोलनि त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं लुआब दान उन्हनि जे मुंहं में रखियो आहे त पोइ हुननि अखियूं खोलियूं आहिनि। ऐं शहादत बि वरी ॾिसो कि काबे त मस्जिद जे अंदरि कि खाने काबे जे अंदरि विलादत थी थिए ऐं अल्लाह जे घर में शहादत थी थिए, इन खां वधीक दुनिया में रुतबो ॿिया छा मिले, ॿियो कहिड़ो हूंदो। बिल्कुलु। ऐं असीं जॾहिं मञींदा आहियूं इन्हनि हस्तनि खे, ऐं इन्हनि हस्तनि जा जॾहिं ज़िक्र बि ॿुधंदा आहियूं त हिक ॿिए जे लाइ कीनो बि रखूं था दिलि में, दरवाज़ो बि ॿिए लाइ नथा खोलियूं, कंहिंखे बर्दाश्त बि नथा कयूं, या त पोइ इन्हनि हस्तनि खे मञणु न खपे। जी हाँ, ॾिसो कि इन्हनि जूं हस्तियूं जेके आहिनि, हाणे रमज़ान जो महीनो, रमज़ान में अवां ॾिसंदा हूंदव कि पूरो साल माण्हू इबादत में नज़र नथा अचनि, लेकिन रमज़ान जी बरकत में माण्हू इबादत बि कनि था, रोज़ा बि रखनि था, नमाज़ूं बि पढ़ंदा आहिनि, माण्हुनि जी मदद बि कंदा आहिनि रमज़ान जे हवाले सां, लेकिन अवां इहो ॾिसो कि कुझु बीमारियूं असांजे मतिलबु ॾिसो न कि इंसान ॿिनि शयुनि जो मुरकब आहे, रूह जो बि ऐं जिस्म जो बि। जंहिंमहिल असां इबादत कयूं था त इबादत सिर्फ़ु जिस्म जी हद ताईं न आहे, रूह जे हिसाब कुझु रूह जी बि ग़िज़ा हूंदी आहे, जे इंसान फिटनेस जे लाइ ज़ाहिरी तौर ते शयुनि जो ख़्यालु रखंदो आहे, लिबास आहे उन जो, उन में खाइण पीअण आहे ताकी उहो ज़ेब ज़ीनत इख़्तियार करे सुहिणो लॻे, इन तरह रूह जी बि ग़िज़ा आहे कि अव्हांखे बुग़्ज़, कीना, हसद, जलन, जंहिंमहिल असां इहे शयूं पालींदा आहिनि त असांजी रूह बि बीमार थींदी आहे। अव्हां ॾिठो हूंदो कुझु माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि 5 करोड़ जे घर में वेठा आहिनि, गाॾियूं आहिनि, उन वटि बैंक बैलेंस आहे, पैसो आहे, लेकिन चवंदा आहिनि कि ज़िंदगी में सुकून न आहे। सुकून इन जे करे न आहे छो जो उन्हनि जी जेका रूह आहे उहा ज़ख़्मी आहे, त उनखे बीमारियूं लॻनि पियूं, माण्हुनि जो कीना आहे, बुग़्ज़ आहे, हसद आहे, जलन आहे। क्या रमज़ान जे अंदरि असांखे इहो बि तक़वा जेको अल्लाह तबारक व तआला रोज़ा फ़र्ज़ कयो आहे, उनजो मक़सदु इहो ॿुधायो कि लअल्लकुम तत्तक़ून, ताकी तव्हां तक़वा इख़्तियार कयो। तक़वा जो मतिलबु इहो आहे कि जेके बि बीमारियूं आहिनि, जेके नफ़्सानी बीमारियूं आहिनि ऐं दिलि वारियूं बीमारियूं आहिनि, जेके अव्हांजी रूह खे मजरूह कंदियूं आहिनि, उन्हनि खां बि साइड करणी आहे, ताकी अव्हांजी जेका ज़िंदगी आहे इहे ॿई मुरकब, रूह बि ऐं जिस्म बि, जंहिंमहिल सिहतमंद हूंदा तव्हांजी ज़िंदगी पुरसुकून गुज़रंदी। ऐं जिस्म जी ज़कात बि त ॾियणी आहे, उहा जिस्म जी ज़कात रोज़ो जी हाँ, ज़कात पाण हदीस मुबारक में अचे थो न कि जेको रोज़ो मुबारक आहे इहा जिस्म जी ज़कात आहे। छाजे करे? छो जो अल्लाह तबारक व तआला क़ुरान मजीद में फरमाए थो सुम्मा लतुसअलुन्ना यौमइज़िन अनिन नईम, कि अल्लाह तबारक व तआला अव्हांखे जेका नेमत ॾिनी आहे उन नेमत जे मुतलिक़ क़यामत जे ॾींहुं पुछाणो थींदो, सवाल थींदो। सभ खां वॾी अल्लाह ताला जी नेमत इहा आहे कि जेके जिस्म अक़दस अल्लाह साईं असांखे ॾिनो आहे, त इन जी ज़कात इहा आहे कि अव्हां जेको रोज़ो रखंदा आहियूं उनखे पूरी तरह जीअं रखण जो हक़ आहे। उन सिर्फ़ु हदीस मुबारक में अचे थो न कि सुबुह खां वठी शाम ताईं उन बुख रहण अल्लाह ताला खे इन जी ज़रूरत न आहे। ज़रूरत इहा आहे कि बुख उन सां गॾु जेके ॿियूं शयूं आहिनि जेके अव्हांजे मुस्तक़बिल लाइ, अव्हांजी सिहत लाइ बि भला हुजनि, अव्हांजी रूह जे लाइ बि, उहे कमु कयो जेके अल्लाह तबारक व तआला खे मक़सूद बि आहिनि। पाण तन फरमायूं कि रोज़ो हिकु उहा इबादत आहे जेका मुंहिंजे लाइ आहे। मतिलबु निमाज़ में अव्हां ॾेखावो करे था सघो, ज़कात ॾियण में ॾेखावो करे था सघो, हज अदा करण में ॾेखावो करे था, रोज़े में अव्हां ॾेखावो नथा करे छॾियो, छो जो अव्हां रोज़ो रखियो आहे, कमरे में वञी खाओ पीओ, केरु थो ॾिसे? सिर्फ़ु अल्लाह ताला जी ज़ात। इन जे करे अल्लाह ताला ॿी इबादत जे लाइ कंहिंजे लाइ बि न फरमायो। पाण फरमायो हदीस कुदसी आहे कि अस्सौमु ली व अना उज्ज़ा बिही। हदीस मुबारक में अचे थो, हदीस कुदसी आहे कि रोज़ो मुंहिंजे लाइ आहे ऐं इन जो अजर मां पाण क़यामत में ॾींदुमि। ऐं ॿियो इन हदीस जो मफ़हूम इहो आहे कि मां पाण इन जो अजर आहे, मतिलबु रोज़ेदार जेको रोज़ो रखे थो, मां पाण अल्लाह ताला जी ज़ात बरोज़े क़यामत उनखे मिलंदुमि, दीदार कराईंदुमि। सुभान अल्लाह, माशाअल्लाह। मुफ़्ती हसनैन साहब, बहितरीन तव्हां जो ॻाल्हियूं आहिनि ऐं दिलि नथो करे त मां तव्हां सां सवालनि जो सिलसिलो शुरू न रखां,
कंटिन्यू, पर इहो बि आहे त असांखे ब्रेक बि वठणी आहे। नाज़रीन, नंढिड़ो ब्रेक था वठूं, वापसि अची करे ॻाल्हियुनि जो सिलसिलो, नातनि जो सिलसिलो कंटिन्यू कंदासीं। पर हिन वक़्तु असीं हलंदासीं तलो जे किचन में अदियाबदा ॾांहुं, त तलो में हिन वक़्तु कहिड़ी डिश पचाए रहियूं आहिनि, अॼु असीं इफ़्तार में छा खाईंदासीं, कहिड़ी रेसिपी फटाफट ऐं फ़ौरन तलो में तयारु थी सघे, इहा ॿुधाईंदी अदियाबदा। थैंक यू सो मच सबा ऐं अस्सलाम वालेकुम। असांजे सभिनी ॾिसण वारनि खे, घर भातियुनि खे उमेद आहे त बिल्कुलु ठीकु ठाक हूंदा, रोज़ा तव्हांजा सुठे तरीक़े सां गुज़रंदा हूंदा ऐं रेसिपीज़ तव्हांखे सुठियूं लॻंदियूं हूंदियूं। रहमत रमज़ान जी ट्रांसमिशन तव्हां ॾिसी रहिया आहियो ऐं असांजी सॼी टीम वॾी महिनत कई आहे हिन ट्रांसमिशन ते। अॼोके असांजे किचन जे सेगमेंट खे स्पॉन्सर कयो आहे रूह अफ़ज़ा वारनि हमदर्द जा रूह अफ़ज़ो, ऐं इन सां गॾोगॾु तलो कुकिंग ऑयल ऐं तलो बनास्पति वारा ऐं हमदर्द जा स्पाइस मिक्स आहिनि असां वटि, जेके तमामु बैलेंस में मसाला आहिनि, MSG फ्री आहिनि। इन सां गॾोगॾु टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट, सिंध जी नंबर 1 चांहि टपाल मेज़बान, पंहिंजे रंग, ख़ुशबू ऐं ज़ाइक़े जे करे सिंध जी नंबर 1 चांहि आहे। ऐं जेके हमदर्द जा मसाला आहिनि तमामु बहितरीनु आहिनि, तमामु ज़बरदस्त इन्हनि जी वैरायटी ऐं रेंज आहे। मतिलबु पुलाव, निहारी, कबाब जा इलाही मसाला आहिनि, टिक्का बोटी आहे, कोरमो आहे, खोड़ सारियूं जेके इन्हनि जूं शयूं आहिनि उहे मौजूदु आहिनि, तमामु बैलेंस में आहिनि। ईअं न आहे त भई लूणु तेज़ थी वेंदो या मिर्च तेज़ थी वेंदा। MSG फ्री इहे स्पाइसिस आहिनि। ऐं इन सां गॾु असां सां स्पॉन्सर कयो आहे लाइफ बॉय शैम्पू वारनि। त इहे थी विया असांजा स्पॉन्सर्स। हमदर्द मेडिसिन जे हवाले सां त फेमस आहे ई, पर हींअर इन्हनि जा मसाला आहिनि ऐं रूह अफ़ज़ा त असां हमेशह खां वठी ॿुधंदा आया आहियूं ऐं पीअंदा बि आया आहियूं। तमामु बहितरीनु इन जो बि रंग ऐं ज़ाइक़ो रूह अफ़ज़ा जॾहिं इफ़्तार में हूंदो आहे त पोइ मज़ो अची वेंदो आहे। अच्छा, अॼु जी जेकॾहिं असां रेसिपी जी तरफ़ अचूं त अॼु असां चिकन ऐं चणा इहे असां इन जो ॿोड़ था ठाहियूं ऐं इन में असां ऐड कंदासीं हमदर्द जा स्पाइस मिक्स, थोरी भाॼी आहे जंहिंमें सुर्ख़ बसर शामिलु कंदासीं, थूम ऐं अदरक जो पेस्ट आहे ऐं थोरो फुदरो मां हिन में शामिलु कंदमि, टमाटा हिन में ऐड कंदासीं ऐं स्पाइस मिक्स ऐड कंदासीं जेको तव्हांखे सुठो लॻे। कोरमो थोरो असां हिन में ऐड करे था सघूं त तमामु मज़ेदार हिकिड़ो ॿोड़ जेको आहे सो तयारु थी वेंदो। तव्हां हिनखे सहरीअ में बि इंजॉय करे सघो था ऐं इफ़्तार में बि करे सघो था। चलो स्टार्ट कंदासीं। ऐं हींअर मां वटि हिकिड़ी कढ़ाई आहे, इन में ऐड कंदासीं तलो कुकिंग ऑयल, जंहिं ते पोयनि 70 सालनि खां वठी असांजी जेके माइर आहिनि उहे भरवसो कंदियूं आहिनि। त असां हिन में ऐड था कयूं तलो कुकिंग ऑयल, स्पेशल प्रो ग्रोथ फॉर्मूले सां गॾु मार्केट में आयो आहे। इन रमज़ान में इन्हनि जी स्पेशल पैकेजिंग बि आहे ऐं स्पेशल इन्हनि जी बचत बि आहे, त तमामु ज़बरदस्त आहे। तव्हां पंहिंजे घर में खणी अचो ऐं इन जी जेका बचत आहे ऐं न्यू पैकेजिंग आहे उनखे तव्हां बि इंजॉय करे सघो था। अच्छा, थोरो ऑयल खे गरम थियणु ॾींदासीं। मां वटि जेके बसर आहिनि से ॻाढ़ा ई आहिनि, जेकॾहिं तव्हां वटि न हुजनि त थोरा बसरनि खे ॻाढ़ो करे वठिजो। अच्छा, थोरो मां हिन में ऐड कंदमि थूम ऐं अदरक जो पेस्ट ऐं उनखां बाद में कुझु ॿिया मसाला ऐड कंदासीं। हिकिड़ो चिमचो इहो असां हिन में पेस्ट ऐड कईसीं ऐं जेके टमाटा आहिनि उन्हनि खे थोरो कटे था वठूं, थोरा सावा मिर्च, इहे हिन में ऐड कंदासीं। थोरो मसाले खे सुठे तरीक़े सां भुञंदासीं ऐं चिकन ऐड कंदमि। चिकन खे थोरो ॻाढ़ जे लाइ रखंदासीं ऐं उनखां पोइ चणा शामिलु करे थोरी ग्रेवी करे ऐं नान सां गॾु ऐं पराठनि सां गॾु तमामु मज़ेदार थींदो आहे। थोरी थूम जी सुठी ख़ुशबू अचणु शुरू थी वञे त पोइ असां इन में ऐड कंदासीं टमाटा स्लाइस करे मां 2 इन में शामिलु थी कयां ऐं कोरमो जेको आहे सो उनजो मसालो ऐड कंदासीं। असांजो हमदर्द जो स्पाइस मिक्स मौजूदु आहे त कोरमो मसालो इन में तमामु सुठो लॻंदो। हिकिड़ो ॿियो बि टमाटो ऐड था कयूं हिन में। मां हिन में ऐड कयो आहे तलो कुकिंग ऑयल ऐं पाउचिस में बि दस्तयाब आहे। इन्हनि जो गिह तमामु ज़बरदस्त आहे।
ऐं असांजूं जेके माइर आहिनि उहे इलाही भरवसो कंदियूं आहिनि। इहा ई वजह आहे जो ॿारड़ा चवंदा आहिनि त अम्मा तलो में पचायो, असांखे सेहतमंद बणायो। चलो ऐड कयासीं टमाटा। टमाटनि खे थोरो फ्राई कंदासीं। थोरो मां हिन में पाणी बि ऐड थी कयां त जीअं टमाटा असांजा जल्दी सां ॻरी वञनि। थोरो पाणी शामिलु कंदासीं। चिकन हिन में ऐड था कयूं, इहा बि असांजी पचणु शुरू थी वञे। अच्छा, थोरो मां हिनखे ढक थी ॾियां। थोरो ढक था ॾियूं त जीअं चिकन थोरी ॻरी वञे त उनखां बाद में हिन में चणा ऐड कंदासीं ऐं हमदर्द जो कोरमो मसालो हिन में शामिलु कंदासीं। ज़रूरी न आहे त कोरमो मसालो तव्हां कोरमे में ई ऐड कयो। चिकन ऐं चणा जेके असां ठाहियूं था इन में बि तमामु मज़ेदार थींदो। जेकॾहिं तव्हां रस वारो चिकन ऐं पटाटनि जो तव्हां ॿोड़ ठाहींदा आहियो उन में बि तमामु मज़ेदार लॻंदो। त इहो मां इन में ऐड कंदमि 1 टेबल स्पून। असांजो अची वियो कोरमो मसालो। चलो जी, टीस्पून आहे त 2 टीस्पून शामिल था कयूं। चलो सुठे तरीक़े सां कंदासीं हिनखे मिक्स। स्पेशली जेके टमाटा आहिनि हाणे उन्हनि खे थोरो चिमचे सां मैश कबो। ऐं मां हिन में ऐड थी कयां हाणे सुर्ख बसर। मसालो मां हिन में शामिलु कयो आहे। थोरा सुर्ख बसर हिन में हलिया वेंदा। चणा ऐं चिकन जो असां अॼु जेको ठाहियूं था ॿोड़, जेको थोरी ग्रेवी सां गॾु सर्व कंदासीं। तव्हां सहरीअ में बि हिनखे इंजॉय करे सघो था, चपाती सां गॾु ऐं उफराटनि सां गॾु। ऐं दिलि चवंदी आहे रमज़ाननि में बि त हाणे इफ़्तार जे आइटम्स खां हटी करे थोरो ॿोड़ हुजे, मानी हुजे, तव्हां फ्रूट चाट सां गॾु इफ़्तार कयो, थोरी नमाज़ पढ़ी ऐं उनखां बाद में मानीअ ते बि दिलि चवंदी आहे त तव्हां इफ़्तार में बि हिनखे ठाहे सघो था। तमामु ईज़ी आहे, आसान आहे ऐं चिकन उहे बि असांजी क्विक जल्दी सां ठही वेंदी आहे। थोरो हिनखे मिक्स था कयूं। हमदर्द जो स्पाइस मिक्स कोरमो असां हिन में शामिलु कयोसीं। तलो कुकिंग ऑयल असां हिन में ऐड कयो अथसीं। थोरो अगेन पाणी ऐड कंदासीं। अच्छा, भुञंदा बि वञूं था ऐं हिनखे ॻरंदी बि वेंदी। थोरा सुर्ख बसर, मतिलबु हिकिड़ो दरमियानो बसर तव्हां खणो, उन्हनि खे अवली सुर्ख करे रखो। चलो जी, उहो असां हिन में शामिलु कयोसीं। ख़ुशबू तमामु ज़बरदस्ती अचे, जेका असांजी हिकिड़ी कोरमे जी पहचान आहे। तमामु ज़बरदस्त स्पाइसिस आहिनि। पंहिंजे हिसाब सां ऐड कयो, ज़रूरी न आहे तव्हां सॼो पैकेट शामिलु कयो। घटि मसालो तव्हां खाईंदा आहियो त हुन हिसाब सां तव्हां ऐड कयो। तमामु बैलेंस में आहे त लूणु ऐं मिर्च बैलेंस में ई रहंदो। चलो थोरो मिक्स कंदासीं। अच्छा, हाणे मां हिन में ऐड थी कयां चणा। अच्छा, थोरो चणा ऐं चिकन मसालो तमामु शयुनि खे थोरो गॾिजी बि पचाईंदासीं त जीअं फ्लेवर तमामु सुठो थी वञे। ऐं थोरो हिन में शोरबो बि असांखे करणो आहे। थोरो हिन में ऐड कयूं था पाणी। थोरा मां हिन में शामिलु कंदमि सावा मिर्च। चलो जी, इनखे कयूं था कवर। 1-2 साओ मिर्च इन में शामिलु कंदासीं। थोरा पुदीने जा जेके पत्ता आहिनि उहे असां हिन में ऐड कंदासीं। ऐं मां तव्हांखे जेकॾहिं रिकैप ॾींदी हलां त अॼु असां तयारु कयोसीं चिकन ऐं चणा पिया तयारु थियनि, जंहिंमें तव्हां अवल बसरनि खे ॻाढ़ो कयो,
तलो कुकिंग ऑयल में ऐं इन खां बाद में तव्हां इन में ऐड कयो थूम ऐं अदरक जो पेस्ट, थोरो हुनखे फ्राई थियणु ॾियो। इन खां बाद में हुन में ऐड कंदासीं चिकन खे शामिलु कयो। चिकन जो रंग जॾहिं थोरो चेंज थी वञे त उन खां बाद में तव्हां इन में शामिलु कंदव हमदर्द जो स्पाइस मिक्स। मां इन में कोरमो ऐड कयो आहे 2 टीस्पून। तव्हां पंहिंजे हिसाब सां घटि ऐं वधि इन खे करे सघो था ऐं सुठे तरीक़े सां तव्हां इनखे भुञो। 2 टमाटा असां इन में विधासीं स्लाइस करे ऐं थोरो पाणी ऐड कयो त जीअं टमाटा आहिनि उहे बि ॻरी वञनि, चिकन बि ॻरंदी वञे। ऐं उन खां बाद में जीअं सुठे तरीक़े सां जॾहिं भुञी वञे त तव्हां इन में ऐड कंदव बॉइल चणा ऐं चणनि खे बॉइल करण जे लाइ तव्हां एटलीस्ट 12 घंटा उन्हनि खे भुॼायो। मोस्टली इहो सुठो रहंदो आहे त तव्हां ओवरनाइट चणनि खे भुॼायो ऐं सुबुह जो उथी करे चणनि खे तव्हां पचाइण जे लाइ रखो। जेकॾहिं कुकर इस्तेमालु कंदा आहियो त कुकर में, न त नॉर्मल देगड़ीअ में। ऐं थोरो मिठो सोडो उन में शामिलु कयो त चणा सुठे तरीक़े सां बॉइल थी वेंदा आहिनि। जेकॾहिं तव्हांजे घर में पाणी मिठो न आहे त चणनि जे लाइ या दालनि जे लाइ स्पेशली मिठे पाणी जो इस्तेमालु कयो, न त इन्हनि खे ॻाइण में तव्हांखे इलाही मुश्किल पेश अचे थी सघे। अच्छा, थोरा सावा मिर्च इन में शामिलु कंदासीं। स्पॉन्सर्स जा नाला तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त रहमत रमज़ान जी ट्रांसमिशन में असांजो जेको किचन जो सेगमेंट आहे उहो स्पॉन्सर कयो आहे तलो कुकिंग ऑयल ऐं बनस्पति गिह वारनि, जेके शानदार बचत सां गॾु आया आहिनि हिन रमज़ान। ऐं पैकेजिंग बि तमामु ज़बरदस्त अथनि। पाउचिस में बि आहिनि, बॉटल में बि आहिनि, टिन पैक में बि आहिनि। इन सां गॾु गॾु रूह अफ़ज़ा हमदर्द जो, ऐं हमदर्द खे असां सुञाणींदा आहियूं मेडिसिन्स जे हवाले सां, पर जेको रूह अफ़ज़ा आहे उहो बि हमदर्द वारनि जो आहे ऐं इलाही बहितरीनु आहे। असां हिकिड़े तवील अरसे खां रूह अफ़ज़ा जो नालो ॿुधी रहिया आहियूं, उन ते भरवसो करे रहिया आहियूं। ऐं रूह अफ़ज़ा सां गॾु जॾहिं इफ़्तार थींदी आहे त इफ़्तार जो मज़ो दुबालो थी थो वञे। इन सां गॾु टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट तमामु बहितरीनु चांहि आहे। पंहिंजे रंग, ख़ुशबू ऐं ज़ाइक़े जे करे इहा चांहि जेका आहे सा सिंध भर में नंबर 1 चांहि आहे। असांजी टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट ऐं हमदर्द वारनि जा स्पाइसिस जंहिंजी हिकिड़ी ज़बरदस्त रेंज आहे। तिक्का बोटी, निहारी, चपली कबाब, पुलाव, कोरमा, बिरयानी तमामु ज़बरदस्त आहे। कढ़ाई आहे, तमामु ज़बरदस्त वैरायटी आहे। पैकेजिंग तमामु सुठी अथनि। MSG फ्री इहे मसाला आहिनि। तमामु बैलेंस में इहे स्पाइस आहिनि। जेकॾहिं तव्हांखे ऑथेंटिक पाकिस्तानी कुज़ीन पंहिंजी प्लेट ते खपे या इहे फ्लेवर तव्हांखे खपनि त इहो अरोमा, इहो फ्लेवर तव्हांजे घर में अची थो सघे जेकॾहिं तव्हां वठी अचो हमदर्द जा स्पाइस मिक्स। त चलो हाणे असां पंहिंजी ॿोड़ खे बि थोरो हिलाईंदा हलूं। इन जो मां तव्हांखे रिकैप बि ॾिनो। थोरा सुर्ख बसर, थूम ऐं अदरक जो पेस्ट, थोरा टमाटा, तमामु शयुनि खे भुञंदासीं। बॉइल थियल इन में ऐड कंदासीं चणा ऐं जेकॾहिं चणनि जो पंहिंजो पाणी तव्हां वटि मौजूदु आहे तमामु बहितरीनु आहे, उहो ई तव्हां इन में ऐड कयो। तमामु मज़ेदार थींदो आहे छो त उन तमामु फ्लेवरफुल हूंदो आहे उहो पाणी। चणनि जे पुलाव में, चणनि जी बिरयानी या चणनि जी भाॼी तव्हां ठाहियो था, ॿोड़ तव्हां ठाहियो था, उन में उहो पाणी इस्तेमालु करे सघो था। तमामु बहितरीनु थींदो आहे। थोरा हाणे हिन में ऐड कंदासीं पुदीने जा पत्ता, उहे कटियूं था। हिकिड़ो सुठो ख़ूबसूरत प्यालो खणंदासीं ऐं उन में इनखे सर्व कंदासीं। चलें जी, थोरा पुदीने जा पत्ता था कटियूं। ऐं चणा ऐं चिकन अॼु जी रेसिपी आहे। उमेदु आहे त तव्हांखे ट्रांसमिशन बि सुठी लॻंदी हूंदी। मां पाण बि इलाही ॾिसंदी आहियां, फॉलो कंदी आहियां। पंहिंजे सेगमेंट खां हटी करे बि इलाही मालूमात में इज़ाफ़ो थींदो आहे ऐं रमज़ान जी हिकिड़ी वाइब ईंदी आहे जॾहिं असां रमज़ान ट्रांसमिशन बि ॾिसंदा हलूं, किचन में कमु बि कंदा हलूं त हिकिड़ी सुठी वाइब्स ईंदी आहे, सुठो लॻंदो आहे। मालूमात में इज़ाफ़ो थींदो आहे। खोड़ सारा सवालात हूंदा आहिनि असांजा, बहितरीनु असांजा उलमा इकराम बि हूंदा आहिनि ऐं उन्हनि जूं ज़बरदस्त क़िस्म जूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि। त रहमत रमज़ान जी ट्रांसमिशन तव्हांजे लाइ डिज़ाइन कई वई आहे ऐं तमामु ज़बरदस्त ऐं बहितरीनु थ्रू आउट दी रमज़ान पहिरें रोज़े खां वठी आख़िरी रोज़े ताईं तव्हांजे लाइ नशर कई वेंदी। उमेदु आहे त तव्हांखे सुठी बि लॻंदी हूंदी। जेकॾहिं किचन जे सेगमेंट जे हवाले सां तव्हांजी का क्वेरी हुजे, तव्हांजी का फरमाइश हुजे त तव्हां ज़रूरु नोट डाउन कराए सघो था। कोशिशि कंदासीं त अचण वारा जेके ॾींहं आहिनि उन में तव्हांजी बि फरमाइश खे पूरो कयो वञे। ऐं हिकु दफ़ो ॿीहर मां तव्हांखे रिकैप ॾींदी हलां त अॼु जी जेका भाॼी आहे उन जे लाइ
तव्हां सभिनीनि खां अवल तलो कुकिंग ऑयल इन में ऐड कंदा ऐं मां हिन जी बाहि हाणे थोरी अञा पाणी ऐड था कयूं छो त मूंखे हिन में शोरबो खपे। अच्छा, तलो कुकिंग ऑयल ऐड कंदा, थूम ऐं अदरक जो पेस्ट उनखे थोरो पचाईंदा त जीअं उनजी जेका हिकिड़ी महक आहे उहा दूरि थी वञे। उन खां बाद में जेकॾहिं तव्हां वटि बसर सुर्ख न आहिनि त तव्हां अवल बसर ऐड कंदव, उनखे चङी तरह सुर्ख कंदव। पोइ तव्हां थूम ऐं अदरक जो पेस्ट उन में 2 टमाटा उहे शामिलु कयो, चिकन जा पीसिस ऐड कयो, उनखे थोरो ॻरणु ॾियो। जॾहिं टमाटा थोरा ॻरी वञनि त पोइ तव्हां ऐड कंदव उन में हमदर्द जो स्पाइस मिक्स। मां उन में कोरमो मसालो शामिलु कयो आहे। मसाले सां गॾु चिकन खे पचणु ॾियो त जीअं ज़बरदस्त फ्लेवरफुल थी वञे ऐं इन तमामु शयुनि खे भुञी करे जॾहिं तलो कुकिंग ऑयल सेपरेट थी वञे त पोइ तव्हां उन में ऐड कयो चणा ऐं चणनि जो पाणी आहे त उहो बि तव्हां उन में शामिलु कयो। थोरी सी देरि जे लाइ उनखे पचणु ॾियो त जीअं हिकिड़ी सुठी ग्रेवी तयारु थी वञे मानीअ सां स्पेशली खाइण जे लाइ। ऐं लास्ट में थोरा सावा मिर्च, थोरो पुदीने जा पत्ता इन में ऐड कंदासीं ऐं इनखे कंदासीं डिश आउट। लास्ट में जेको कोरमो मसालो आहे उहो सफ़ा मामूली बिल्कुलु लास्ट में जीअं गरम मसालो ऐड कबो आहे थोरो शामिलु कंदासीं त जीअं इन जो जेको फ्लेवर आहे, ख़ुशबू आहे, उहा ज़बरदस्त अची वञे। बिल्कुलु थोरो ऐड था कयूं बिल्कुलु लास्ट में ऐं मां हिनखे हाणे कयां थी डिश आउट। कोई बि हिकिड़ो गहरो तव्हां प्यालो अहिड़ो खणी सघो था जंहिंमें इहे तव्हांजो भाॼी जेका आहे सा सुठी लॻे। इनखे कयूं था हिकु तरफ़ ऐं हिकिड़ो अहिड़ो प्यालो खणी था वठूं। चलो जी, नान सां इलाही सुठो लॻंदो आहे। नान सां तव्हां इनखे ठाहियो, तव्हांखे मज़ो अची वेंदो। चलो इन जी बाहि बि कयूं था बंदि। रहमत रमज़ान जी ट्रांसमिशन में अॼोके किचन जे सेगमेंट में असां चिकन ऐं चणा तयारु कया आहिनि। उहे मुंहिंजा त इलाही फेवरेट आहिनि, मूंखे तमामु सुठा लॻंदा आहिनि ऐं चणनि खे उहे बि पंहिंजे ग़िज़ा में शामिलु रखो। रमज़ान खां हटी करे बि असां बसि रमज़ान में चणनि जी ग्रॉसरी कंदा आहियूं, पर चणा तमामु बहितरीनु आहिनि। इलाही इन्हनि में प्रोटीन हूंदो आहे, तव्हांजो पेट इलाही भरिजी थो वञे त चणा उहे बि ज़रूरु वठी ईंदा कयो घर में। तव्हां इन्हनि जो पुलाउ ठाहियो, कॾहिं शाम जो तव्हां चणनि जी चाट ठाहे सघो था ऐं ख़ासि तौर ते उहे घर वारा जंहिंमें जिथे गोश्त एतिरो न पचंदो आहे त उहे लाज़मी चणनि जो इस्तेमालु कनि। चणनि में इलाही मिक़दार में प्रोटीन आहे जेको तव्हांखे मिलंदो ऐं पेट इन्हनि सां स्पेशली भरिजी थो वञे। खोड़ सारियूं रेसिपीज़ आहिनि जेके तव्हां चणनि सां ठाहे सघो था। चाट त इन जी आहे ई। चलो जी, थोरा पुदीने जा पत्ता इन में ऐड कंदासीं त हिकिड़ी सुठी ग्रीनरी अची वञे। ऐं अॼु जे लाइ एतिरो ई। उमेदु आहे तव्हांखे रेसिपी सुठी लॻी हूंदी ऐं मज़ीद रेसिपीज़ जे लाइ ऐं ज़िंदगी ऐं सिहत साथ ॾिनो त इंशाअल्लाह ताला नेक्स्ट एपिसोड में तव्हां सां थींदी मुलाक़ात मज़ेदार क़िस्म जी रेसिपी सां गॾु। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा, दौन में मूंखे ऐं मुंहिंजी सॼी टीम खे यादि रखंदा। हाणे ओवर टू यू सबा। रहमत रमज़ान प्रोग्राम में तव्हांखे भलीकार कयां थी। असांजे प्रोग्राम जा स्पॉन्सर आहिनि तलो कुकिंग ऑयल, हमदर्द रूह अफ़ज़ा, टपाल मेज़बान, जश्न जमालो ऐं लाइफ बॉय शैम्पू। अच्छा, हमदर्द की थोड़ी तारीफ़ थी वञे। हमदर्द तकरीबन 100 साल पुरानी कंपनी है। पाकिस्तान के अर्ली डेज से हमदर्द हर घर का हिस्सा है। मेडिसिन, सिरप और हेल्दी प्रोडक्ट के थ्रू हमदर्द ने नेचुरल हर्ब्स पर बेस्ड मेडिसिन बनाई है और लोगों का स्ट्रॉन्ग ट्रस्ट बिल्ड किया। जनरेशन से लोग हमदर्द पर भरोसा करते आए हैं फॉर प्योरिटी एंड क्वालिटी। और आप भी हमदर्द यूज़ करें क्योंकि हमदर्द हर घर का हमदर्द है। नाज़रीन, ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो शुरू कंदासीं। मौला अली अलैहिस्सलाम जन जूं ॻाल्हियूं आहिनि, ज़रबत मौला अली आहे। प्रोग्राम जो टॉपिक बि इहो ई आहे, पर उनखां पहिरीं असीं नाते रसूल मक़बूल या मनक़बत गुज़ारिश कंदासीं। बिस्मिल्लाह करें आप। अली में मनस्तु मनम गुलाम अली अली इमाम मनस्तु मनम गुलाम
कभी दीवार हिलती है, कभी दर कांप जाता है। अली अली का नाम सुन के अब भी खैबर कांप जाता है। क्यों? अली वरगा ज़माने ते कोई पीर विखा मैनो। अली वरगा ज़माने ते कोई पीर विखा मैनो। अली बाद मुहम्मद दा, अली बाद मुहम्मद दा कोई वीर विखा मैनू। अली वरगा ज़माने ते कोई पीर विखा मैनू। उची जात अली दिए, उची जात अली दिए, उची जात अली दिए, कायनात अली दिए। अली वर्गी किसे दीवी तो कीर विखा मैनू। अली वरगा ज़माने ते कोई पीर विखा मैनू। अली 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 मौला मौला हे मौला हे मौला। अली 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 मौला अली मौला। मेरे नबी ने बोला, मेरे नबी ने बोला मौला अली 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 हक अली हो। अली 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 हक अली हो। अली वरगा ज़माने ते कोई पीर विखा मैनू। अली बाद मुहम्मद दा, अली बाद मुहम्मद दा कोई पीर विखा मैनू। अली वरगा ज़माने ते कोई पीर विखा मैनू। माशाल्लाह, सुभान अल्लाह। शाहीन साहिबा, बेहतरीन आपने मनकबत सुनाई है। मोहम्मद हसनैन साहब, जीअं अली वर्गा ज़माने ते कोई पीर विखा मैनू, जी हाँ, बिल्कुल। अली खां पोइ जेको नबीअ जो भाउ आहे, कोई अगरि ॿियो भाउ आहे त उहो बि असांखे ॾेखारियो। जी हाँ। अहिड़ियूं खोड़ सारियूं मिसालूं मिलनि थियूं। हिकु मिसाल नमाज़ जे क़ज़ा थियण वारी मिसाल आहे, जी हाँ, बिल्कुल। वाक़ियो आहे, उहो ज़रूरु असीं ॿुधणु चाहींदासीं। अच्छा कहिड़ो आहे? हा, असांजी सीरत में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत में वाक़ियो असांखे मिलंदो आहे नमाज़ क़ज़ा वारो, कि जंहिं महिल मौला अली नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण फरमायूं कि नमाज़ असर जो जंहिं महिल वक़्तु हुयो, पाण हिन टाइम आराम, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि जी गोद में आराम ई हुया, त पाण उन्हनि खे उथायूं न। त जंहिं महिल उथायूं न त नमाज़ असर जो वक़्तु जेको आहे सो निकिरी वियो। जी। त पाण जंहिं महिल ऐं इमाम अली जी ज़ात आहे कि जिन्हनि जी नमाज़ कॾहिं क़ज़ा न थी, पर पाण जंहिं महिल उहा नमाज़ क़ज़ा थियणु लॻी त अखियुनि में ॻोढ़ा अचणु शुरू थिया। जंहिं महिल ॻोढ़ा निकिता त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चहिरे मुबारक लॻा, ऐं पाण जंहिं महिल निंड मां बेदार थिया कि ॾिठूं कि मौला अली जे चहिरे ते ॻोढ़ा मुबारक अखियुनि मां वहनि था, त पंहिंजो अली तोखे छा थियो आहे? चईं मुस्तफ़ा कुझु बि न आहे थियो, सिर्फ़ु अॼु नमाज़ अली जी कॾहिं क़ज़ा न आहे थी, त अॼु नमाज़ अली जी क़ज़ा थी वई आहे। त पाण फरमायूं कि सिज खे इशारो कयूं वापसि नमाज़ असर जो, सिर्फ़ु इहे एतिरी इन ॻाल्हि जे करे कि अॼु नमाज़ क़ज़ा थी वई आहे। मां मुस्तफ़ा जेको अंबिया जो सरदार आहे, सैयदुल अंबिया आहे, अॼु मां वापसि सिज खे वरायां थो कि अली जी अॼु नमाज़ क़ज़ा न थींदी। त उहा बिल्कुलु अहिड़ी ॻाल्हि आहे जीअं हज़रत बिलाल जे, इहे मुस्तफ़ा जा आशिक़ आहिनि कि पाण अंबिया जा सरदार उन्हनि जी जेका मंशा आहे उन्हनि जो बि ख़्यालु रखंदा आहिनि। कि हज़रत बिलाल जो वाक़ियो जीअं तव्हांखे ख़बर आहे कि जंहिं महिल अज़ान ॾियणु लॻा त उन्हनि खे माण्हुनि छा चयो कि
बिलाल जी जेका अज़ान ॾींदो आहे उन जा अल्फाज़ असांखे सम्झ में न ईंदा आहिनि, लेकिन मसइलो इहो इश्क़ वारो हुयो कि हो एतिरी इश्क़ ऐं जज़्बे सां अज़ान ॾींदा हुआ। जंहिं महिल उन ॾींहुं अज़ान नाहे ॾिनी त उन ॾींहुं ॾींहुं न पियो थिए, वापसि साॻियो हज़रत बिलाल खे घुरायूं। त इस्लाम जंहिं महिल ॻाल्हि कंदो आहे या अहिड़ियूं सीरत जूं कहाणियूं असांजे साम्हूं ईंदियूं आहिनि या वाक़िया ईंदा आहिनि, इहे हूंदा आहिनि दिलि सां तालुक़ रखण वारा। इन जे करे त अल्लाह तबारक व ताला चए कि अव्हांजो जेके अमाल आहिनि उहे अल्लाह तबारक व ताला उन्हनि जी नियतूं ॾिसंदो। हदीस मुबारका में ईंदो आहे, हदीस जी जेका बि किताब आहिनि उन्हनि किताबनि जी जेका पहिरीं हदीस मुबारक आहे उहा लिखियलु आहे इन्नमल अमालु बिन्नियात, कि अमालुनि जो जेको दारो मदार आहे उहो नियत ते आहे, नियतूं। छो जो मुंहिंजो रब असांजो जेको अमल आहे, अमल माण्हू ॾिसंदा आहिनि साम्हूं छा थो करे, लेकिन मुंहिंजो रब नियत ॾिसंदो आहे कि इहो जेको अमल करे थो कहिड़ी नियत सां करे थो। जंहिं महिल नियत दुरुस्त हूंदी त मुंहिंजो मौला अल्लाह तबारक व ताला असांजा तमामु अमाल बि क़बूल कंदो। छो जो कंहिं बि अमल जे अंदरि अगरि रिया अची वञे, ॾेखाव अची वञे, त ॾिसो कि केतिरी क़ुरान मजीद जे अंदरि वईद आहे कि अल्लाह ताला इरशाद फरमाए वए फवैलुल लिल मुसल्लीन, कि नमाज़ी जेके आहिनि उहे सभु जा सभु नमाज़ी हलाक थी वेंदा। सिर्फ़ु छाजे करे? सूरह माउन जे अंदरि अल्लाह तबारक व तआला अल्लज़ीन हुम युराऊन व यमनऊनल माउन, के हू छा कंदा आहिनि, माण्हुनि जे ॾेखाव जे करे नमाज़ूं पढ़ंदा आहिनि ऐं नंढियूं नंढियूं शयूं जेके असां कंहिं ॿिए जी मदद लाइ ॾेई सघूं था ऐं मुंहिंजे कम में बि उहा न आहे, लेकिन उहे बि माण्हुनि खे असां नाहियूं ॾींदा। सूरह माउन जे अंदरि अल्लाह तबारक व तआला हिकु त माण्हू उहे जेके ॾेखाव जे लाइ नमाज़ूं पढ़ंदा आहिनि, कंहिं यतीम जो ख़्यालु न आहिनि कंदा, धुतकारींदा आहिनि यतीम खे, अगरि साम्हूं अची वञे या का ॻाल्हि करे त माण्हू उनजी ॻाल्हि नाहे ॿुधंदो, उनजी इज़त नाहे कंदो। यतीम ॿार आहे कहिड़ा अॻियूं पोयूं नाहे कि उनखे धको ॾींदा आहियूं। ऐं नंढियूं नंढियूं शयूं जेके असांजे उन कम में नाहे हूंदी, लेकिन उन टाइम अगरि असां कंहिं ॿिए खे ॾियूं त उनजो मसइलो हल थी वञे, असां उहे बि शयूं नाहियूं ॾींदा। त अल्लाह तबारक व ताला चयो आहे कि इहे माण्हू जेके आहिनि जेको अहिड़ा कमु कंदा आहिनि, इबादतूं कनि, नमाज़ूं पढ़नि, रोज़ा रखनि, त अल्लाह तबारक व ताला या उहा काई बि इबादत क़बूल न आहे अगरि इहे शयूं असांजे अंदरि रहंदियूं। असां रमज़ान जे अंदरि कोशिशि करणु खपे कि जेके इहे शयूं आहिनि उन्हनि खे असां पासो करणु खपे। रमज़ान जो मक़सदु इहो न आहे कि रमज़ान जे अंदरि असां मां हिकिड़ो लफ़्ज़ चवंदुमि हाजी सनाला असां थी वञूं, न, बल्कि रमज़ान इन जे करे आहे कि रमज़ान जे अंदरि असां पंहिंजो इल्मु हासिलु करे, इहे नसीहतूं हासिलु करे, जेके अॻियां 11 महीना आहिनि उहे असांजा बहितर थी वञनि। बहितरीनु तव्हां ॻाल्हि कई ऐं नियत जी तव्हां ॻाल्हि कई। मां हिते ज़रूरु तव्हां खां पुछणु चाहींदमि त कुझु असीं माण्हुनि खे ॾिसंदा आहियूं जिन जी नियत बि साफ़ हूंदी आहे, उहे गिला शिकवा अलाह पाक सां खोड़ सारो कंदा आहिनि त अलाह पाक असांजी नियत बि साफ़ आहे, असीं सभु कुझु पंहिंजा अमाल बि सिधा कया आहिनि, पर जंहिंखे अलाह पाक डिघो रसो ॾिनो आहे, जी हाँ बिल्कुलु, उहे दुनिया में फितनो फसाद बि कनि था, कूड़ बि ॻाल्हाइनि था, पर इज़त बि उन्हनि जी आहे। ॾिसो कि हदीस मुबारका में आहे कि जेके अल्लाह तबारक व ताला खां परे आहिनि त उन्हनि जे लाइ अल्लाह तबारक उहा निशानी हदीस में ईअं आयो आहे कि जेके काफ़िर आहिनि उन्हनि जे लाइ जन्नत आहे दुनिया, ऐं जेके मोमिन आहे उन्हनि जे लाइ क़ैद खानो आहे। कि जेके अल्लाह तबारक व ताला जे माण्हू क़रीब थींदा आहिनि त अल्लाह तबारक व ताला इरशाद फरमायो वला नबलुवन्नकुम, कि मां अव्हांखे ज़रूरु आज़माईंदुसि किन्हनि माण्हुनि खे जेके अल्लाह जे ताला जे क़रीब थींदा। वला नबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफी, उनखे ख़ौफ़ ॾियारे बि मां आज़माईंदुमि, वल जूई, ऐं उनखे फ़ाक़ो ॾेई बुख सां प्यास सां बि मां आज़माईंदुमि, वल जूई व नक़्सिम मिनल अमवाली, ऐं उनखे माल बिल्कुलु थोरो ॾेई बि मां आज़माईंदुमि। मतिलबु दुनिया में उहो ग़रीब मुफ़लिस बि थी रहंदो, मां उहे बि उनखे रहे करे आज़माईंदुसि। वला नबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफी वल जूई व नक़्सिम मिनल अमवाली वस्समराती, और चौथी कि मां अशिया जेके शयूं आहिनि इस्तेमाल जूं उन्हनि जी बि कमी करे मां उनखे आज़माईंदुमि। आख़िर में अल्लाह तबारक व ताला थो चए कि वो बशिर साबिरीन, इन्हनि शयुनि ते जेको सबर कंदो ऐं शिकवा न कंदो त उन जे लाइ बिशारत अल्लाह ताला उन जे लाइ जन्नत रखी आहे ऐं पंहिंजो दीदार रखियो आहे। त जंहिं महिल आज़माइश अचे न त इहो सम्झिजे थो कि हा मां अल्लाह ताला जे क़रीब थिया थो। अच्छा, अव्हां आज़माइश जी ॻाल्हि कई आहे, शिकवा जी। अक्सर माण्हू चवंदा आहिनि मुंहिंजी दुआ नथी क़बूल थिए, जी जी जी, नमाज़ बि पढ़ां थो, रमज़ान जो महीनो बि आहे, बल्कि ॿियनि खां बि पीर फ़क़ीरनि खां बि वञी दुआऊं थो कराए त बि दुआ क़बूल नथी। हदीस मुबारका में अचे कि जेके दुआ आहे उन जूं क़बूल जूं 3 तरीक़ा आहिनि। अल्लाह ताला 3 तरीक़नि सां दुआ क़बूल कंदो आहे। हिकु सां जेका दुआ घुरंदा आहियूं अल्लाह ताला खां, उहा शइ बदिले में असांखे मिले, दुआ क़बूल थींदी आहे। ॿी दुआ क़बूल थियण जो तरीक़ो, जेका शइ असां अल्लाह ताला खां घुरी आहे उहा शइ अलाह साईं असांखे न ॾींदो आहे, लेकिन जेके आज़माइशूं मुसीबतूं असांजे मथां अचणियूं ईंदियूं आहिनि उन दुआ जे सदके अल्लाह ताला उहे मुसीबतूं उन माण्हू खां दूरि करे छॾींदो आहे। इहा बि हिकिड़ो क़बूलियत जो तरीक़ो आहे
टी उहो क़बूलियत जो तरीक़ो अल्लाह ताला हदीस मुबारका में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि उहो तरीक़ो आहे कि जंहिं महिल इंसानु दुआ कंदो अल्लाह ताला खां न मुसीबत टरंदी आहे ऐं न ई उहा दुआ क़बूल थी उनखे काशे मिलंदी आहे। उन जो अजर उहा दुआ अल्लाह ताला पाण वटि महफ़ूज़ करे छॾींदो आहे। जंहिं महिल इंसानु दुनिया में फ़ौत थींदो क़यामत जे ॾींहुं उथंदो अल्लाह ताला चवंदो कि इहा जेका दुआ तूं घुरी हुई मां तुंहिंजे लाइ उन वक़्तु इन जो अजर मां कोन ॾिनो, हाणे उन जो अजर थियणो। जंहिं महिल मोमिन उहो अजर ॾिसंदो पोइ दुआ कंदो कि काश के जेके 2 दुआऊं मुंहिंजूं क़बूल थियूं उहे बि न थियनि हा। उहे त चवण जो मतिलबु आहे कि अल्लाह साईं जेको असांजो ख़ालिक मालिक आहे उनखे हर शइ जो इल्मु आहे कि हिन शइ मुंहिंजे बंदे खे कहिड़ी शइ बहितर आहे मां उनखे ॾियां। असांखे ख़बर न हूंदी आहे, असां ॿियनि खे ॾिसी अल्लाह ताला खां दुआ कंदो कि मूंखे घर बि मिले, मूंखे पैसा बि अचनि त माल दौलत बि अचे, लेकिन उहा असांजे लाइ मुनासिब न हूंदी आहे। छाजे करे? शायदि उहा अल्लाह ताला ॾे असां अल्लाह ताला खां दूर थी वञूं। अल्लाह ताला उहो बाद में अजर उन जे बदिले में जेको अजर ॾींदो त मोमिन उन टाइम पोइ इहा दुआ कंदो कि काश के उहे जेके दुआ क़बूल दुनिया में थियूं आहिनि उन्हनि जो अजर बि अल्लाह ताला अॼु मूंखे ॾे हा। माशाअल्लाह, बहितरीन ॻाल्हियूं मुफ्ती हसनैन साहब जन जो। नाज़िन वठूं था नंढड़ो ब्रेक, केॾा न वञो, वरी वापसि था अचो। नाज़िन रहमत रमज़ान प्रोग्राम में तव्हांखे भलीकार कयां थी। असांजो प्रोग्राम तव्हां ॾिसी रहिया आहियो लाइव आवाज़ टीवी ते। अॼु असांजो मौज़ू आहे ज़रबत मौला अली अलैहिस्सलाम ऐं फरीदा सलीम साहिबा कुझु चवणु चाहिनि पियूं ऐं 2 अशार बसी उन्हनि खां ॿुधंदासीं। जी बिस्मिल्लाह। अच्छा, आपकी इजाज़त से मैं कोट करना चाहूँगी जो मुफ्ती साहब ने माशाल्लाह से दुआ के बारे में बयान फरमाया। इसके साथ साथ हज़रत अली का एक कौल है, हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु का, कि जब मेरी दुआ कबूल हो जाती है तो मैं खुश होता हूँ जी, क्योंकि इसमें मेरी रज़ा थी, लेकिन जब मेरी दुआ कबूल नहीं होती है तो मैं और भी ज़्यादा खुश होता हूँ क्योंकि इसमें मेरे अल्लाह की रज़ा थी। सुभान अल्लाह। तो ज़रूरी नहीं है कि हमारी सारी दुआएं दुनिया में कबूल हो जाएं या सारी दुआओं का अभी हमें समर मिल जाए। बहुत सी दुआएं हमारे लिए आखिरत में रख दी जाती हैं और जब आखिरत में नामा अमाल जब हमारा पेश होगा तो उसमें हमें छोटी छोटी नेकियां दरकार होंगी बैलेंस ज़्यादा करने के लिए कि नेकियों का बैलेंस ज़्यादा हो, तो उस वक्त ये दुआएं काम आएंगी जो दुनिया में कबूल नहीं हुई। तो उस वक्त हम कहेंगे अल्लाह हमारी दुनिया में कोई दुआ कबूल ही ना होती जी जी तो बेहतर था। तो बस मैंने कहा ये साथ में एक शेयर कर दूं। ज़रूर फरीदा साहिबा, पेश करती अब आप कलाम पेश करें, 2 अशार हमें कलाम के सुनाए। बिस्मिल्लाह। या शाए उमम एक नजर करम मोरी लाज तुम्हारे हाथ सरकार मोरी नैया लगा दो अपने करम से पार मोरी नैया लगा दो अपने करम से पार या शाए उमम एक नजर करम मोरी लाज तुम्हारे हाथ सरकार मोरी नैया लगा दो अपने करम से पार सल्लल्लाहु सैयदुल मुरसलीन सल्लल्लाहु सैयदुल मुरसलीन सल्लल्लाहु सैयदुल मुरसलीन सल्लल्लाहु सैयदुल मुरसलीन टूटी हुई आस हूँ मैं दुख से भरा दिल है मेरा टूटी हुई आस हूँ मैं दुख से भरा दिल है मेरा नजर करम बहर खुदा कोई नहीं तेरे सिवा नजर करम बहर खुदा कोई नहीं तेरे सिवा सल्लल्लाहु
सल्लल्लाहु सैयदुल मुरसलीन या शाए उमम एक नजर करम या शाए उमम एक नजर करम मोरी लाज तुम्हारे हाथ सरकार मोरी नैया लगा दो अपने करम से पार मोरी नैया लगा दो अपने करम से पार मोरी नैया लगा दो अपने करम से पार। आमीन सुमामीन, आमीन सुमामीन। बहुत अच्छी नात आपने सुनाई हमें। मुफ्ती मोहम्मद हसनैन साहब, ॻाल्हि जो सिलसिलो त असां वटि ॻाल्हियूं खोड़ सारियूं आहिनि, पर हाणे छा कयूं, वक़्त जी तक़ाज़ा आहे। पर आख़िर में तव्हां खां इहो सवाल ज़रूरु कंदमि त मौला अली अलैहिस्सलाम जी जिते सखावत बयानु कईसीं, बहादुरी बयानु कईसीं ऐं सबर बि बयानु कयोसीं ऐं रमज़ानुल मुबारक जूं कुझु फ़ज़ीलतूं बि बयानु कयोसीं, असीं सभु मुसलमाननि खे अहले बैत जी ज़िंदगियुनि मां, ख़ासि करे मौला अली जी ज़िंदगी मां छा सबक़ु सिखणु खपे? ॾिसो, मौला अली जी ज़िंदगी में त एतिरियूं चीज़ूं आहिनि। जी, असां मां रुॻो हिकिड़ी माण्हुनि खे, नाज़रीन खे चवणु चाहींदुसि हिकिड़ी ॻाल्हि कि जेका ॻाल्हि सैयदुल अंबिया नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण आख़िर में फरमायूं जी, कि क़ुरान मजीद में अल्लाह ताला इरशाद फरमाए कुल्ला असअलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल क़ुरबा, कि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदक़े में असांखे जेतिरियूं बि शयूं मिलियूं आहिनि, रमज़ान आहे, क़ुरान आहे, बल्कि ख़ुदा जी ज़ात आहे, ज़ात आहे, त बिल्कुलु। अल्लाह ताला जे नबी फरमाए त मां अव्हांखे कुझु बि सिलो नथो घुरियां, तमामु सॼी ज़िंदगी मां अव्हांखे तबलीग बि कई आहे, इस्लाह बि कई आहे, त कंहिं शइ जो अजर नथो घुरां, सिर्फ़ु मुंहिंजी आल सां प्यारु कयो। त मुंहिंजो इहो बसि पैगाम आहे कि हिकु त क़ुरान मजीद, छो जो मुंहिंजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए कि जेको क़ुरान ऐं मुंहिंजी आल खे न छॾींदो, उन जे रस्ते खे पकड़ियूं वेठो हूंदो, उहो कॾहिं गुमराह न थींदो। त मुंहिंजे नाज़रीन खे इहा आहे कि त क़ुरान, ॿियो अहले मुहबत जी मुहबत, अगरि मुहबत अहले बैत सां आहे ऐं गॾु क़ुरान आहे त अव्हांखे ज़िंदगी में ॿी कंहिं शइ जी ज़रूरत न आहे। सुभान अल्लाह, ही त तव्हां ॻाल्हि ई ख़तमु करे छॾी। नाज़रीन, वाक़ई में असां वटि जॾहिं क़ुरान ऐं अहले बैत आहे त असांखे ॿिए कंहिंजी बि ज़रूरत दुनिया में न आहे। बहितरीन तव्हां असांखे ॻाल्हियूं ॿुधायूं। मुफ्ती मोहम्मद हसनैन साहब, तव्हांजी महिरबानी, तव्हां प्रोग्राम में आया, असांखे ॾाढो सुठो लॻो ऐं उमेदु कयूं था त आइंदा बि तव्हां असांजी दावत क़बूल कंदा ऐं असांजे प्रोग्राम में ईंदा। मोहम्मद हसनैन कादरी साहब, तव्हांजी भी मेहरबानी, तव्हां प्रोग्राम में आया। फरीदा सलीम साहब, आपका भी बहुत शुक्रिया, आप प्रोग्राम में आई। शाहीन फिरदौस साहिबा, आपका भी बहुत शुक्रिया, पंजाब से तशरीफ़ लाई और हमारे चैनल पे आई, बहुत अच्छी नाते सुनाई। नाज़रीन, सभा आबड़ो खे ॾींदा इजाज़त नई दुआ सां त जिते रहो ख़ुशि रहो, पंहिंजो रखंदा खोड़ सारो ख़्याल। ॿीहर मिलंदासीं आवाज़ टीवी जे प्लेटफॉर्म ते ऐं वेंदे वेंदे हुसैन साहब जी बहितरीन आवाज़ में हिकु मनक़बत ज़रूरु ॿुधंदासीं। बिस्मिल्लाह कयो हुसैन साहब। मैं तो पंजतन का गुलाम हूँ, मैं तो पंजतन का गुलाम हूँ, मैं गुलाम इब्ने गुलाम हूँ, मैं तो पंजतन का गुलाम हूँ, मैं तो पंजतन का गुलाम हूँ, मुझे इश्क है तो खुदा से है, मुझे इश्क है तो रसूल से, ये कर्म है सारा बतूल का, मेरे मुंह से आए महक सदा, मैं जो नाम लूं तेरा झूम के, मैं तो पंजतन का गुलाम हूँ, हम अली के सारे
गुलाम हैं, हम अली के सारे गुलाम हैं। मुझे इश्क है तो हसन से है, मुझे इश्क है तो हुसैन से, मुझे इश्क उनकी गली से है, मुझे इश्क उनके वतन से है, मुझे इश्क है तो अली से है, मुझे इश्क है तो हसन से है, मुझे इश्क है तो हुसैन से, मुझे इश्क है तो अली से है। मैं तो पंजतन का गुलाम हूँ, मैं तो पंजतन का गुलाम हूँ। मैं गुलाम इब्ने गुलाम हूँ, मैं तो पंजतन का गुलाम हूँ। और हुआ कैसे सर से वो तन जुदा, जहाँ इश्क हो वही करबला, मेरी बात उन्हीं की बात है, मेरे सामने वही जात है, मेरे सामने वही जात है, जिन्हें बाबे सल्ले अला कहे, जिन्हें शेरे खुदा अली कहे। मैं तो पंजतन का गुलाम हूँ, हम अली के सारे गुलाम हैं, हम अली के सारे गुलाम हैं। मैं गुलाम इब्ने गुलाम हूँ, मैं तो पंजतन का गुलाम हूँ, मैं तो पंजतन का गुलाम हूँ। रमज़ान